बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग दिस मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में सब आपड़ो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। मूंखे उम्मीद आहे अल्लाह खां दुआ आहे तव्हां ख़ुशि हूंदा ठीक ठाक हूंदा जिते रहो ख़ैर आफ़ियत सां रहो शादो आबाद रहो पंहिंजे प्यारनि ॿारनि सां खिलंदा मुस्कुराईंदा रहो ऐं हिननि ॾींहंनि खे कयो इंजॉय हिन घड़ियुनि खे कयो इंजॉय ऐं हिन पलनि खे कयो इंजॉय ऐं वक़्तु हमेशह साथ नाहे रहंदो असां सां गॾु नाहे हूंदो साथ छॾाए हलियो वेंदो आहे। पल पल घड़ी घड़ी जेका वञे पई उन मां कुझु सिखण जो मौक़ो मिले कुझु सिखूं कुझु पिरायूं ऐं कुझु अहिड़ो पिरायूं जेको अॻियां हली कमु अचे। दुनिया फास्ट थी वई आहे, दुनिया एतिरी फास्ट थी वई आहे जो केतिरियूं ई टेक्नोलॉजीज़ असांजे साम्हूं अचनि पियूं। असीं ॾिसूं पिया त आया ही मुल्क ही तरक़ी करे सघे पियो ऐं तरक़ी मुल्क छो कंदा आहिनि? सिर्फ़ु पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजी आवाम खे फैसिलिटेट करण लाइ। को बि मुल्क का तरक़ी करे थो का रिसर्च करे थो सिर्फ़ु इन लाइ ई कंदो आहे त असीं ॿियनि दुनिया जे मुल्कनि सां कॉम्पिटिशन में अची सघूं, लेवल में अची सघूं। अगरि लेवल में न बि अचूं त कंहिं नंबर ते अचूं लाज़मी ऐं उन खां पोइ उन टेक्नोलॉजी उन रिसर्च मां असांजी आवाम फ़ाइदो वठे ऐं असांजी आवाम अॻियां वधे उन्हनि खे नॉलेज थिए त असांजो मुल्क केतिरियूं तरक़ियूं करे चुको आहे ऐं इन खां पोइ जेका असां हीअ रिसर्च कई आहे उनजो बेनिफिट असांजे मुल्क खे केतिरो थींदो। वरी उहे ई रिसर्च ऐं उहे ई जेके तरीक़ा आहिनि उहे ॻाल्हियूं आहिनि उहे शयूं आहिनि ॿियनि कंट्रीज़ ताईं बि रिसर्चर पहुचाईंदा आहिनि त असीं हीअ रिसर्च कई आहे हिन मां हीअ बेनिफिट असांखे थियो आहे तव्हां बि ट्राए कयो। उहे ॿियनि मुल्कनि ताईं पहुचंदे पहुचंदे शायदि एतिरी देरि थी वेंदी आहे त हुनखे असीं कॉपी डबल कॉपी बि चऊं था, ॿ नंबर बि चऊं था ऐं खोड़ सारियूं ॿियूं बि शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि में। पर असां वटि उहे शयूं पहुचनि थियूं, असां वटि आहिनि बि सही पर उन मिक़दार जूं या वरी ख़ालिस चऊं खणी न आहिनि। खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं जेके अॼुकल्ह में हलनि पियूं उन्हनि मां कुझु शयूं अहिड़ियूं बि आहिनि जेके हैरान कंदड़ आहिनि। असीं जॾहिं बि सोशल मीडिया यूज़ कंदा आहियूं स्क्रॉलिंग कंदा वेंदा आहियूं त न असांखे का नई शइ नज़र अचे त पोइ असीं बीहूं ऐं जॾहिं बि नई शइ असांखे नज़र ईंदी आहे असीं उते बीह रहंदा आहियूं स्टॉप थी वेंदा आहियूं त छा पियो थिए, मुल्क छा करे रहिया आहिनि, हाणे ट्रेंड कहिड़ी शइ जो हले पियो या वरी असीं किथे बीठल आहियूं। मेन ॻाल्हि इहा ई आहे त पाकिस्तान हिन वटि किथे बीठल आहे, हिन वक़्तु सिंध किथे बीठल आहे, तालीम जो निज़ाम केतिरो मज़बूत आहे या वरी उनखे अञा मज़बूत थियणु खपे। सिहत जे शोबे में केतिरियूं चेंजिस अची वियूं आहिनि पर असां वटि हिन वक़्तु सिहत जे शोबे में छा थी रहियो आहे या वरी छा हुजणु खपे इहा ॻाल्हि ज़रूरु फोकस में रखंदासीं। छो त असीं ॿियनि मुल्कनि जी त ॻाल्हि कंदा आहियूं पर ॿियनि मुल्कनि खां पोइ पंहिंजे मुल्क ते बि नज़र विझंदासीं त छा असां वटि अहिड़ो कुझु अहिड़ी का शइ मौजूदु आहे जेके माण्हू असांजे लाइ बि पाकिस्तान लाइ बि वेही ॻाल्हाइनि त हा पाकिस्तान में हीअ शइ अॼु थी आहे रिसर्च जे हवाले सां स्टडी जे हवाले सां या वरी को अहिड़ो कॉम्पिटिशन जंहिंजे बारे में ॿिया मुल्क बि असांखे ते वेही करे पंहिंजे टेलीविज़न ते पंहिंजे स्टेजिस ते ॻाल्हाइनि ऐं पाकिस्तान जो नालो फ़ख्र सां खणनि। सो अहिड़ा कुझु मुल्क जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि ऐं रोज़ानो नओं नओं चेंज कनि था पंहिंजे मुल्क में ऐं कुझु अहिड़ो करण जी कोशिशि कनि था त जीअं दुनिया हैरान थिए ऐं दुनिया थिए पई हैरान, दुनिया हैरान बि थिए पई ऐं दुनिया उन्हनि शयुनि खे ॾिसण बि वञे पई। अॼु मां कुझु तव्हांखे अहिड़ियूं शयूं ॿुधाइण वारी आहियां जेके तव्हां बि हैरान थी वेंदा त मुल्क ॾिसो कीअं तरक़ी कनि पिया। दुबई सभिनी खां पहिरियों नालो अचे थो दुबई जो। अच्छा दुबई में दुबई सॼो चवंदा आहिनि त आर्टिफिशियल ठहियलु आहे, ज़ाहिर आहे त समुंड न आहे उते पाणी न आहे पर पोइ बि केतिरो न ख़ूबसूरत आहे। पर इन ख़ूबसूरती में हिकिड़ो ॿियो इज़ाफ़ो थियणु वञे पियो। छा तव्हांखे ख़बर आहे त दुनिया में सभ खां पहिरीं सोन जो रोड ठाहियो वेंदो, सोन सां रोड ठाहियो वेंदो इन दुबई। पूरो जो पूरो रोड सोन सां तामीर कयो वेंदो, उन ते माण्हू घुमंदा, उन जो पिक्चर कढंदा, उनखे इंजॉय कंदा ऐं दुनिया मां माण्हू उहो रोड ॾिसणु ईंदा जेको सोन सां तामीर कयो थो वञे। तव्हां ॾिसो असीं पंहिंजे पाकिस्तान खे ॾिसंदासीं त असां वटि इंफ्रास्ट्रक्चर जी हालत माण्हू वञी किथे पहुता, दुनिया किथे पहुती आहे, असां वटि इंफ्रास्ट्रक्चर अञा ताईं सही न आहे थियो आहे। होपफुली कि सही थी वञे। अच्छा सेकेंड थिंग इज़ दैट के साउथ कोरिया हिकिड़ो नओं स्प्रे ठाहियो आहे।
हाणे इहो साउथ कोरिया जेको स्प्रे ठाहियो आहे इहो छा जो स्प्रे आहे? डू यू बिलीव इन दैट के इहो स्प्रे आहे जॾहिं कोई माण्हू इंजर्ड थिए थो, एक्सीडेंट थिए थो, या वरी कंहिंजी ऑपरेशन थिए थी ऐं उनजो ब्लड नथो बीहे, या वरी कंहिंखे धक लॻी वञे थो अचानक सां, ॿार खे असां वॾनि खे उनजो ब्लड नथो बीहे, उनखे फ़ौरन सां उते उहो स्प्रे कयो, तव्हांजो ब्लड जेल थी वेंदो ऐं उहो ब्लड उते ई स्टॉप थी वेंदो। यानी कि इंसान खे बचाइण जे लाइ साउथ कोरिया हिकिड़ो अहिड़ो स्प्रे अनाउंस कयो आहे, ठाहियो आहे, जेको तव्हांजी ब्लीडिंग खे रोके थो। यानी कि इंसान ज़ात खे महफ़ूज़ करण जो बहितरीनु ऐं वाहिद ऐं आसान हल स्प्रे आहे जेको तव्हांजी ब्लीडिंग खे रोकींदो जेसिताईं तव्हां हॉस्पिटल पहुचो। यानी कि उहो ब्लड खे जेली करे छॾे थो ऐं तव्हांजो ब्लड बची वञे, यानी कि इंसान बची वञे थो। केॾी न सुठी ॻाल्हि आहे। ऐं इहो ख़ासि करे रोड एक्सीडेंट ऐं ऑपरेशन्स ऐं ख़ासि करे कॉलेज स्कूल्स ऐं यूनिवर्सिटीज़ में ॾिनो वियो आहे। त तव्हां हिनखे ॾिसो अप्लाई करे, छो त हिते ॿार गेम्स बि खेॾंदा आहिनि ऐं खोड़ सारियूं एक्टिविटीज़ ॿियूं बि हूंदियूं आहिनि जेके अगरि ॿार खे धकु लॻी वञे त उहो स्प्रे फ़ौरन सां कयो। अच्छा, हिकिड़ी ॿी बहितरीनु ॻाल्हि जेकी अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदमि त आर्कियोलॉजिस्ट केतिरो न कमु करे थो। असां वटि केतिरा न आर्किटेक्चर आहिनि ऐं ख़ूबसूरत बिल्डिंग्स आहिनि जेके तमामु घणी पुराणियूं आहिनि, आसारे क़दीमा आहिनि असां वटि। छा असीं उन्हनि खे ॾिसंदा आहियूं? बिल्कुलु बि न आहियूं ॾिसंदा, बसि ईअं मथां मथां ॾिसी करे ऐं असां हुते पिक्चराइज़ करे पंहिंजा तस्वीरूं ऐं हलिया वेंदा आहियूं। पर छा तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े साइंटिस्ट खे हिकिड़ो पथर मिलियो आहे जंहिं ते 39 वर्ड्स लिखियल आहिनि, 39 लफ़्ज़ लिखियल आहिनि, पर हिन वक़्तु जेके दुनिया में ॿोलियूं आहिनि उन्हनि ॿोलियुनि मां को बि हिकिड़ो वर्ड उन्हनि ॿोलियुनि में मैच नथो थिए। यानी कि चयो वञे थो त इहो जेको पथर हिन साइंटिस्ट खे मिलियो आहे उहो रिसर्च कंदो त इहा कहिड़ी ॿोली आहे, छा इहा इंसान जॾहिं वजूद में आयो उनखां पहिरियां जी ॿोली आहे या पथर कॾहिं जो आहे, ख़बर कुझु बि न आहे। पर हिन ते रिसर्च कई पई वञे। हाणे अचूं था असीं पंहिंजे पाकिस्तान में त केतिरियूं शयूं अहिड़ियूं आहिनि, पर असीं मेन ॻाल्हि कंदासीं पंहिंजे सिंध जी। असां वटि मुंहं जो दड़ो आहे, उन मां केतिरियूं हिस्टोरिकल शयूं कढी वरितियूं आहिनि, केतिरियूं शयूं अञा रहियल आहिनि जिन ते रिसर्च जी ज़रूरत आहे। अॼु हिकिड़ो अहिड़ो ई महिमान असां वटि बि मौजूदु हूंदो जिन खां पुछंदासीं रिसर्च जे हवाले सां। अच्छा, हिकिड़ो ॿियो बहितरीनु हिकिड़ी दरियाफ़्त थी आहे, हिकिड़ी ॿी माउंटेन ते रिसर्च कई वई आहे त माउंटेन एवरेस्ट जेको तमामु हाई पहाड़ आहे पाकिस्तान में, चवनि था त उहो बि कंहिं वक़्त में पाणीअ जे अंदरि हो। यानी कि पाणीअ जी सतह एतिरी वॾी हुई, जेकी पाकिस्तान जी बुलंद तरीन चोटी पहाड़ जी आहे उहा बि पाणीअ जे अंदरि हुई। इहा दरियाफ़्त कई वई आहे, इहा रिसर्च कई वई आहे ऐं साइंटिस्ट हिन ते अञा रिसर्च कनि पिया, छो त उन्हनि खे हितां कुझु अहिड़ियूं शयूं मिलियूं आहिनि जिन खे रिसर्च करण जी जिन ते ज़रूरत आहे। अच्छा, उन रिसर्च खां पोइ ख़बर पवे थी त पाणी एतिरे हद ताईं मौजूदु हो ऐं पाणी वेंदे 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 हाणे ॾिसो किथे वञी पहुतो आहे। इहे हैरान कंदड़ शयूं आहिनि ऐं इन्हनि खे ॾिसी करे असीं सम्झी सघूं था त दुनिया किथे पहुती आहे। लास्ट बट नॉट लीस्ट त ट्विटर जो को फाउंडर आहे जेको जैक डॉर्सी, उन्हनि हिकिड़ी वेबसाइट लॉन्च कई आहे। यानी कि तव्हां हाणे व्हाट्सएप ते जीअं मैसेजिस कंदा आहियो पर नंबर शेयर कंदा आहियो, पर हाणे तव्हांखे नंबर जी ज़रूरत न पवंदी। उन्हनि मैसेजिंग ऐप जंहिंखे नंबर जी ज़रूरत न आहे उहा ऐं जंहिंखे इंटरनेट जी ज़रूरत न आहे उहा लॉन्च करे छॾी आहे। तव्हां फ्री ऑफ कॉस्ट कंहिंजो बि नालो सर्च करे बग़ैर पैसनि जे, बग़ैर नंबर जे, बग़ैर नेट जे तव्हां ॿिए सां कंहिंसां बि किथे बि दुनिया में कनेक्ट थी सघो था। पर असांजे पाकिस्तान में न। इहा असांजे पाकिस्तान में टेक्नोलॉजी अञा ताईं न आई आहे जंहिंजी ज़रूरत आहे। ॾिसो, खोड़ सारियूं शयूं आहिनि, अनोखियूं शयूं आहिनि। रिसर्च कंदा कयो, ॾिसंदा कयो त केतिरियूं शयूं असां वटि खुटल आहिनि। अॼु असीं पंहिंजे महिमान सां बि हिन हवाले सां ॻाल्हाईंदासीं ज़रूरु। पंहिंजे महिमान सां तव्हांखे मिलाईंदमि नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालों में अब आप मिल सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ोहैब चांडे और राजा मेमन से। टपाल मेज़बान जश्न जमालों में अब आपके साथ होंगे फेवरेट आपके टिकटॉकर्स भी और सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहे टपाल मेज़बान, सिंध की शान। जी नाज़रीन, असीं जीअं ॻाल्हि कईसीं त दुनिया केतिरी तरक़ी करे रही आहे ऐं मुल्क किथां खां किथे वञी पहुता आहिनि ऐं उहे पंहिंजे आवाम खे कीअं फैसिलिटेट करे रहिया आहिनि। साउथ कोरिया में हिकिड़ो स्प्रे लॉन्च कयो वियो आहे जेको ब्लड खे जेल करे थो ऐं
इंसान जी ज़िंदगी बचाइण जी आहे बहितरीन ऐं नई कोशिशि आहे, ख़ासि करे ॿारनि खे या वरी जेके एक्सीडेंट थियनि पिया। जीअं असीं इंट्रो में ॻाल्हि कईसीं, वरी हिकिड़े साइंटिस्ट खे जेको पथर मिलियो आहे जंहिं ते 39 वर्ड्स आहिनि, पर दुनिया जी कंहिं बि ॿोली सां उहे लफ़्ज़ मैच न पिया थियनि। इन ते रिसर्च कई पई वञे ऐं असीं किथे बीठा आहियूं हिन वक़्तु पाकिस्तान या सिंध किथे बीठो आहे, छो त असां वटि हिस्टोरिकल प्लेसिस खोड़ सारा आहिनि। ख़ासि करे जॾहिं असीं सिंध जी ॻाल्हि कंदा आहियूं त सिंध अहिड़नि महलातनि, अहिड़नि क़िलनि ऐं अहिड़नि हिस्टोरिकल प्लेसिस सां मालामाल आहे। छा असीं पंहिंजे ॿारनि खे हिस्ट्री ॿुधाइण जी कोशिशि कंदा आहियूं, हिस्ट्री पढ़ाइण जी कोशिशि कंदा आहियूं? चलो ठीकु आहे, ॿारनि ते हूअं बि वधीक बर्डन हुजे थो ऐं असीं ॿार ते वधीक बर्डन विझी बि नथा सघूं, पर जीअं असीं का कहाणी ॿुधायूं, अगरि असीं पंहिंजे ॿारनि खे कंहिं बि पंहिंजे सिंध जे हिस्टोरिकल प्लेस जी कहाणी ॿुधाए करे हुनखे इंस्पायर कयूं त ॿार जी बि दिलि कंदी त असीं शायदि हीअ शइ काश असीं हीअ शइ ॾिसूं, ऐं असांखे वरी पोइ ज़िद करे असांजा ॿार चवंदा त असांखे इहा शइ ॾेखारे अचो, वठी हलो। नॉर्दर्न एरियाज़ अगरि न वञूं त असीं पंहिंजे सिंध में ई खोड़ सारियूं शयूं आहिनि, जीअं गोरख हिल स्टेशन ते हिन वक़्तु बर्फ़बारी ऐं सुठी मौसम हली रही आहे। सो इन्हनि सॼनि मौज़ुअनि ते जेको ॻाल्हाइण वारी जेकी हिकिड़ी शख़्सियत आहे उहा असां वटि अॼु मौजूदु आहे, छो त हिस्ट्री सां इन्हनि जो तमामु घणो लाॻापो आहे। हिस्ट्री पढ़नि था, पढ़ाइनि था, ॿुधाइनि था। ख़ासि करे जंहिं बि तव्हां हिस्ट्री जे बारे में पुछंदा ऐं हिस्टोरिकल प्लेस जे बारे में पुछंदा, तव्हांखे टिल टू एंड उहो ॿुधाईंदा। बहितरीन शाइर, लेखक, मुहक़िक़, आसार क़दीमा जा माहिर प्रोफेसर, अॻूणो डायरेक्टर सचल चेयर, हिननि 14 किताब लिखिया आहिनि ऐं गॾोगॾु लातादाद मक़ाला ऐं मज़मून ऐं गॾोगॾु डॉक्यूमेंट्रीज़ जेके तक़रीबन तहक़ीक़त ते ई ठहियल आहिनि। सो हिननि खां पुछंदासीं त तहक़ीक़ जी हिन वक़्तु असांजे पाकिस्तान में, असांजी सिंध में केतिरी ज़रूरत आहे। प्रोफेसर मोहतरम अल्ताफ़ असीम साहब असां सां मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, तव्हांजी महिरबानी। तव्हां ॾाढनि सुठे लफ़्ज़नि में मुंहिंजो इंट्रो करायो। पर कॾहिं कॾहिं जॾहिं इन क़िस्म जा इंट्रो हूंदा आहिनि त वरी माण्हू पाण खे एनालाइज़ कंदो आहे जी त आया वाक़ई मां एतिरो कंट्रीब्यूट कयो आहे, न कयो आहे। जे कयो आहे त तारीख़ में कंहिं न कंहिं कुंड सां का जाइ ज़रूरु मिलंदी। यू आर डूइंग वेल अल्ताफ़ असीम साहब। असीं तव्हांखे छा चऊं, ऐं तव्हांजो कमु माशाल्लाह ॻाल्हाईंदो आहे। तव्हां जॾहिं तव्हांजा लफ़्ज़ कंहिं इंसान ताईं पहुचनि था ऐं उहो सम्झे थो, पोइ असांखे सम्झ में ईंदी आहे त हा हिननि जो कमु थियल आहे। असीं त सिर्फ़ु ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ आहियूं, पर जेको कमु आहे इट्स एन अदर थिंग। सो तव्हां छा पिया चओ त हिन वक़्तु असांजी सिंध या असांजे पाकिस्तान में कहिड़ी शइ ते कमु थियणु खपे या कमु हुजणु खपे? असां जेकॾहिं वाक़ई हिकिड़ो रियलिस्टिक अप्रोच जेकॾहिं वीहनि खणी ऐं तजियो कयूं था पंहिंजो पाकिस्तान जे हिसाब सां, सिंध जे हिसाब सां, ओवरऑल असां दुनिया खे इलाही साइंटिफिकली हर फील्ड में मतिलबु असां ॾाढा पोइते आहियूं। हाणे हिकिड़ो अजीब मिसाल आहे, पर तुर्त सम्झ में ईंदो नाज़रीन खे। त हाणे अॼुकल्ह सरकार जेको आहे उहो सेफ सिटी कैमराज़ हयूं आहिनि ऐं हर माण्हू पंहिंजी सीट बेल्ट जेको आहे उनखे ॿधणु लाज़मी आहे, अदरवाइज़ उन ते पेनल्टी थी पए। हाणे इहो सीट बेल्ट गाॾियुनि में कॾहिं लॻो आहे? असां वटि जेके इम्पोर्टेड गाॾियूं आहियूं घटि में घटि 1990 में त इन्हनि गाॾियुनि में हुयो, पर मां तारीख़ मां पढ़ियो किथे त 1965 में इंग्लैंड में हिकिड़ो इंश्योरेंस क्लेम दाख़िल थियो कंहिं एक्सीडेंट जो, त मालिक खे कोर्ट इन जे करे इंश्योरेंस क्लेम जेको आहे उहो अदा करण लाइ हुकुम न ॾिनो त हुन सीट बेल्ट न ॿधो। 1965 जी ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे दुनिया एतिरी अॻु में भई सीट बेल्ट आहे छा? हे सिर्फ़ु पटो त न आहे न, हीअ तव्हांजो हिकिड़ो सेफ्टी जो हिकिड़ो आहे, हिकिड़ो आहे ऐप आहे हिकिड़े क़िस्म जस्ट लाइक, हीअ आहे तव्हांजे तहफ़ुज़ जी शइ, पर असां हुनखे ओन नथा कयूं। पटो कोई बि ॿधे थो त लॻे थो त वॾी हिकिड़ी तकलीफ़ में अची वियो आहे माण्हू, भई इन सां गॾु इहा तव्हांजी सेफ्टी आहे। त मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त असां हर फील्ड में एॾा पोइते आहियूं। दुनिया में हाणे रोबोटिक साइंस असां वटि अञा हाणे थोरा जेके असां वटि सेंटर खुलिया आहिनि, दुनिया में रोबोट ऑपरेशन सर्जरी थो करे पियो जी। रोबोटिक सर्विस जापान में शाम जी शिफ्ट में गाॾियुनि जी मैन्युफैक्चरिंग वधि में वधि रोबोट था कनि पिया। भई मज़दूर हलिया विया, रोबोट गाॾियूं फिट था कनि पिया, असेंबल कनि था बीठा। ऐं जापानी माण्हू रोबोटिक असेंबल्ड गाॾियूं वठणु पसंदि था कनि। छाजे करे त रोबोट जेको आहे न उनजी माण्हू कॾहिं थकियल आहे, नट बोल्ट सही टाइट नथो करे सघे, पर रोबोट त ऑटोमेटिकली जनरेटर आहे, तंहिंजे करे उनजो हर प्रेशर हिकु जहिड़ो ई हूंदो। हाणे ॿुधायो त दुनिया जॾहिं एतिरी एडवांस आहे,
असां किथे बीठा आहियूं, असां हर फील्ड में पोइते आहियूं ऐं इहो इन जे करे बि पोइते आहियूं त असांखे ॼाणी ॿुझी बि पोइते रखियो वियो। अच्छा, छा असां जॾहिं बरतानवी कॉलोनी बणियासीं न, जॾहिं अंग्रेज़ सरकार जॾहिं हिते आई त उन जा पंहिंजा हिकिड़ा अगराज़ मक़ासिद ऑब्जेक्टिव्स जा पंहिंजा। अंग्रेज़ बरे सग़ीर में कब्ज़ो त करे वियो, 1843 में आयो, सिंध ते बि कब्ज़ो थी वियो। अंग्रेज़ परेशान थी वियो त हाणे कयूं छा? वे असां अची त विया आहियूं, हाणे ॿोली त अचे कान थी, हाणे हिननि ते हुकूमत कीअं कयो? जी, ज़ाहिर आहे लैंग्वेज पहिरीं आहे फर्स्ट ऑफ ऑल। इहो हिकिड़ो माइंड ब्लोइंग पॉइंट आहे त अंग्रेज़ आयो त सही, पर ॿोली अचेसि कोन थी। SP पुलिस वारा पंहिंजे सिपाही सां कीअं ॻाल्हाए, इंजीनियर पंहिंजे लोअर स्टाफ सां कीअं ॻाल्हाए, जेको बि हेड ऑफ द डिपार्टमेंट कीअं। उन अचण खां पहिरियों अची हुन कंसंट्रेट कयो ॿोलीअ ते, ॿोली सिखो। तव्हांखे ग्रामर जेको आहे उहो अंग्रेज़ ॾेई वियो, तव्हांखे शाह जो रसालो अंग्रेज़ ॾेई वियो, तव्हांजा इलाही सतरा जेके उन ज़माने जा जेके टेक्स्ट बुक आहे उहो अंग्रेज़नि न सिर्फ़ु उहे ड्राफ्ट कराया, पर वॾा वॾा इनाम रखियऊं त भई जेको जेतिरा किताब छपींदो लिखंदो उनखे ओतिरो एवॉर्ड मिलंदो। ऐं उन ई पस मंज़र में शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग जेको पाण पंहिंजे वक़्त जो कलेक्टर बि हो, उन 350 किताब लिखिया जी, ऐं हर मौज़ू ते हुन किताब लिखिया। हाणे इहे अहिड़ा स्कॉलर आहे जिन 350 किताब उन ज़माने में इकनॉमिक्स ते, जोग्राफीअ ते, फ़िलासफ़ीअ ते, मंतक ते, साइंस ते, जी साइंस बिल्कुलु किताब त लिखी वेठो। जी, ऐं मां त किथे पढ़ियो त शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग जेका उनजी स्टडी टेबल हुई, उन्हनि जे चइनि कुंडनि ते 4 कुर्सियूं रखियल हूंदियूं। बैक वक़्तु जेकॾहिं हिस्ट्री जे कंहिं मसइले ते कमु थो करे न, कंदे कंदे उनखे जेकॾहिं थकिजी पियो या मिसाल वरी उनखे रिलैक्स करण जी ज़रूरत आहे त मिर्ज़ा साहिबु उन ज़माने में चांहि या कॉफ़ी बि पीअंदो हो, जॾहिं अञा सिंध में चांहि वरी घुमी फिरी वरी हेॾा हिस्ट्री जे कुर्सी तां उठी वरी इकनॉमिक्स वारी कुर्सी ते अची वेहंदो, वरी उहो लिखंदो। एट ए टाइम 4 किताब पब्लिकेशन जे मतिलबु अंडर में हूंदी। हे माण्हू आहे जेके असांखे सोसाइटीअ खे सभु कुझु ॾेई विया आहिनि, तंहिंजे करे इहे शमसुल उलमा आहिनि। असां वरी अचूं था अॼु जे पंहिंजे ब्यूरोक्रेट ते। अलामा साहिबु उन ज़माने में कलेक्टर हो, कलेक्टर उन ज़माने में माना गवर्नर खां वधीक हैसियत रखंदो हो सिंध में, जॾहिं त तपेदारी अलाए केॾी वॾी शइ हो। उहो माण्हू किताब थो लिखे, उहो माण्हू पंहिंजे कम में मसरूफ़ आहे। उहो न कंहिंखे चए थो त मूंसां का सिरोही साझ मल्हायो, न कंहिंखे चए थो त हली मूंसां शाम मल्हायो, न को चए थो त मूंखे को एवॉर्ड ॾियो, न कॾहिं कंहिंखे हुन चयो आहे त भई मूंखे को मेडल वेडल पारायो। पंहिंजो कमु कंदो थो रहे ऐं पंहिंजे सीट खां भई नौकिरी त कई हुन, पर पंहिंजे सर्विस अबोव सेल्फ जेका हुनखे कई आहे न, जेका पंहिंजी नौकिरी खां मथे जेका हुन ख़िदमत कई आहे, उहो अॼु उनजे करे शमसुल उलमा आहे। आलमनि जो सिज इन जे करे आहे त भई नौकिरी खां हटी करे कमु कयो। हाणे असां वटि इहे एॾा असांजा आइडियल शख़्सियतूं असां वटि मौजूदु आहिनि। त असांजो अॼु जो ऑफिसर जेको माशाल्लाह पढ़ियो लिखियो आहे, अॼु त ॿाहिरि जूं ट्रेनिंगूं, ॿाहिरि जूं तालीम, PhD डॉक्टर्स, स्कॉलर्स, MPhil हाईली क्वालिफाइड माण्हू वेठा आहिनि। उहे रुॻो पंहिंजे पाण ते सिर्फ़ु कॾहिं तजुज़ो करे बसि हीअ पंहिंजे गिरेबान में झांकनि त भई असांखे सोसाइटी ॾिनो सभु कुझु आहे, गाॾियूं, बंगला, मोटरूं, फैसिलिटीज़, हो, असां क़ौम खे छा ॾिनो आहे? सिर्फ़ु इहो एनालाइज़ कनि त भई असां बि कुझु ॾिनो आहे, सिर्फ़ु रुॻो वरितो आहे। बिल्कुलु कंहिं ग़रीब खे, कंहिं मिसकिन खे दादरसी कईसीं, को वेठो आहे बेरोज़गार, या को हिकिड़ो माण्हू जेकॾहिं यतीम आहे, को बेवा आहे, मतिलबु कंहिं माण्हू सां नाइंसाफ़ी थिए थी, उन जो हक़ पल विझण असां कहिड़ो किरदारु अदा था कयूं? त असां वटि जेकी तज्ज़ियाती सोच आहे न, उहा असां वटि घटिजी वई आहे। ऐं ॿियो, असांजी तालीम जेका आहे बुनियादी तरह, उहा आहे हाणे नौकिरी वारी तालीम आहे। जी, साईं मां पढ़ंदुमि, डॉक्टर थींदुमि, इंजीनियर थींदुमि, MBA BBA कयां थो, बिज़नेस कमु। साईं इहा त का तालीम न आहे न, इहा त तव्हांजी नौकिरी जी ज़रूरत आहे न। सोसाइटी खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? सही, यानी कि तालीम हिकु अलॻि शइ आहे, डिग्री हिकु अलॻि शइ। तव्हां चयो पिया त उहा पैसनि जे करे डिग्री कजे थी, ऐं तालीम अलॻि शइ आहे। तालीम कहिड़ी शइ आहे? उहा ॾिसो न, हक़ीक़ी तालीम उहा आहे त जॾहिं उहो माण्हू ॻाल्हाए न, पढ़ियल लिखियल माण्हू जेकॾहिं उहो ॻाल्हाए त तव्हांखे महसूसु थिए थो उनजे पोयां हज़ारे किताब था ॻाल्हाइनि, फील थिए तव्हांखे। भई कोर्स जा किताब त हर को पढ़े थो न। तव्हां मैट्रिक वारो किताब वरी सॼी ज़िंदगी पढ़ियो आहे छा कॾहिं?
उहो रखी छॾियो बसि, उहो कोर्स जो किताबु आहे न, इम्तिहान जी ज़रूरत आहे, क्लासरूम जी ज़रूरत आहे, पर तव्हांखे यादि उहे शयूं आहिनि जेके तव्हांखे टीचर क्लासरूम में तव्हांजे किताब खां हटी करे ॿुधायूं आहिनि। जी उहा रोशनी आहे, उहा तालीम आहे। तव्हांजी तरबियत कई, तव्हांजी इस्लाह कई, तव्हांखे गेम्स, स्पोर्ट्स, गर्ल्स गाइड, साइंटिफिक कंहिं शो में कंहिं बि एक्स्ट्रा जेका तव्हांखे हुन गाइडेंस ॾिनी न, उहा एक्चुअल तालीम तव्हांजी उहा आहे। हू त तव्हांजे पेपर जी ज़रूरत आहे, हिकिड़ी एग्ज़ामिनेशन जी ज़रूरत आहे, उहा उहो हिकिड़ो महदूद हिकिड़ो पैमानो आहे। हाणे इहो महदूद पैमानो जेको आहे, इहो जेकॾहिं तव्हांजी हाईएस्ट एजुकेशन हले थी त पोइ त हाणे मैथमेटिक्स पढ़ाइनि था, सेट था पढ़ाइनि, जी एक्स स्क्वायर वाई स्क्वायर मैथमेटिक आहे, पर मैट्रिक खां पढ़ी त वियासीं, ज़िंदगीअ में किथे कमु आई आहे तव्हांखे एक्स स्क्वायर वाई स्क्वायर, सेट तव्हां ठाहियो था, कुझु बि न। हाणे इहो तव्हांखे तॾहिं जॾहिं तव्हांजी हायर एजुकेशन हूंदी पोइ त इन्हनि शयुनि जी तव्हां वटि ज़रूरत आहे, तव्हां इंजीनियरिंग में वञो, कंहिं ॿी शइ में वञो, पर हाणे ज़रूरत उन शइ जी आहे मैट्रिक पास करण खां पोइ जेकॾहिं माण्हू अफोर्ड नथो करे सघे या उन जेके हालात ॿिया था थियनि, उहो छा करे? उन वटि उहा तालीम त आहे, उहो त हिकिड़ी बुकिश नॉलेज आहे जेका एग्ज़ामिनेशन पॉइंट ऑफ व्यू खां, पर रोशनी ॾियो, इस्लाह अहिड़ी कयो, तालीम अहिड़ी ॾियो जो इंसान जो अंदरु उजरो थिए, उनखे जेका शइ पाण पंहिंजे लाइ एक्सपेक्ट करे उहा ॿियनि जे लाइ बि एक्सपेक्ट करे। बिल्कुलु मां पाण ख़ुशियूं ऐं पाण खे सहूलियतूं मूंखे खपनि थियूं, पर मुंहिंजे पाड़े वारे खे नथियूं खपनि, मुंहिंजे सबॉर्डिनेट खे नथियूं खपनि, मुंहिंजे कलीग खे नथियूं खपनि। जॾहिं असां पाण जहिड़ियूं सहूलियतूं, पाण जहिड़ियूं इज़तूं, पाण जो एतिराम ॿियनि जे लाइ बि सोचींदासीं न, हीअ सोसाइटी असांजो गुलो गुलज़ार थी पवंदी। बहितरीन ॻाल्हि कई तव्हां। असीं ॻाल्हियुनि जो सिलसिलो रखंदासीं नाज़रीन जारी, वठूं था हिते नंढिड़ो ब्रेक, केरा न वञो, वरी वापसि था अचूं। भलीकार नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालों में अब आपके साथ होंगे आपके फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहेब चांडियो और राजा मेमन। टपाल मेज़बान जश्न जमालों में अब आपके साथ मौजूद होंगे बेहतरीन और आपके फेवरेट टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहे टपाल मेज़बान, सिंध की शान। अल्ताफ़ हसीम साहब, असीं तालीम जी ॻाल्हि कंदा आहियूं। असां वटि हिन वक़्तु AI, चैट GPT खोड़ सारियूं ॿियूं वेबसाइट आहिनि जंहिंसां असीं सोशलाइज़ थी विया आहियूं खोड़ सारो, ऐं कॉम्पिटिशन में बि अची विया आहियूं, तालीम में बि बहितरी अची वई आहे, गवर्नमेंट बि पंहिंजो कमु करे पई। पोइ बि असां मां शख़्सियत परस्ती छो न पई ख़तमु थिए? असीं मुतहद बि न पिया थियूं ऐं हिकिड़ी लाइन ते, भले उहा असांजी एजुकेशन हुजे, भले असांजी नौकिरी हुजे, असीं हिकु लाइन ते मुस्तक़िल छो न पिया हली सघूं? किथे गैप आहे? असल में शायदि असांखे किन सबबनि जे करे मे बि बैन अवी साज़िशूं हुजनि, असांखे हिकिड़ो मुल्क त मिली वियो, पर असां उन मुल्क जी हिकिड़ी क़ौम बणिजी नथा सघूं। मुल्क ऐं क़ौम में दुनिया में जेके बि तरक़ी याफ़्ता क़ौमूं आहिनि न, उन्हनि जो तरक़ी जो वॾे वॾो सबबु उहो आहे त दे वर्क फॉर द कंट्री एंड कंट्री वर्क फॉर द पीपल। अवाम पंहिंजे मुल्क लाइ कमु करे थो, मुल्क उन्हनि जी ख़िदमत जे लाइ कमु करे थो। असां हिते सिर्फ़ु पंहिंजे पेट खां परते नज़र नथी पए। प्रायोरिटीज़ असां जूं जॾहिं मुख़्तलिफ़ थी वेंदियूं, मतिलबु हिकिड़ियूं अलॻि अलॻि थी वेंदियूं, त उहो यूनाइटेड थियणु न ॾींदियूं असांखे, छाकाणि त मुफ़ादात जी वेड़ हूंदी न, त उन में क़ुर्बानी जो जज़्बो रहंदो ई कोन। सेक्रीफिस जेका आहे उहा जॾहिं माण्हू पंहिंजा मुफ़ादात, पंहिंजा तरजीहात खे क़ुर्बान करे थो, तॾहिं कंहिं ॿिए खे बेनिफिट ॾेई सघंदो। त असां वटि तालीम ज़रूरु आहे, पर उन में इहो आहे त उहो कॉम्पिटिशन जो जेको रुझान आहे न, उहो असां पैदा न करे सघियासीं। त भई दुनिया में अलामा आया काज़ी साहिबु सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थियो, त तॾहिं ही बोर्ड कोन हा, त मैट्रिक जा इम्तिहान बि यूनिवर्सिटी वठंदी हुआ। 5% 10% रिज़ल्ट ईंदो हो, माण्हू हिकिड़े पेपर में फेल त माना सभिनी में फेल। उतां जेके माण्हू क्रीम असांजी निकिती न सिंध जी, वेस्ट पाकिस्तान जो ज़मानो हो, ऐं उन्हनि पंहिंजो पाण वञायो। आला दर्जे जा हिकिड़ा वॾा दिमाग़ जेके आहिनि उहे असां कढियासीं, छाकाणि त हुनखे न कापी कारतूस जो आसिरो हो,
न सिफ़ारिश ते मार्कुनि जो या पैसनि ते मार्कुनि जो आसिरो हो। सही हुनखे सिधो ऐं सिधो पंहिंजे महिनत ऐं पंहिंजी सलाहीअ ते भाड़ो हो, तंहिंजे करे हुन महिनत करे ऐं पंहिंजो पाण वञायो। त मां तव्हांखे अहिड़ी पंहिंजी मालूमात जे आधार ते पंहिंजे हम असर असां वटि राणीपुर में हिकिड़ी तमामु वॾी समाजी शख़्सियत हेल्थ डिपार्टमेंट हेल्थ जो सिहत जे शोबे जो हिकिड़ो तमामु वॾो माण्हू थी गुज़रियो आहे असां वटि, डॉक्टर कादरुश मेमण साहिबु। डॉक्टर कादरुश मेमण साहिबु एसिताईं जो रिटायरमेंट खां पोइ मस्जिद वेंदो हो, घर जे भरिसां मस्जिद निमाज़ पढ़णु, त माण्हू दर ते बीठा हूंदासीं, तव्हां रिटायरमेंट त वरिती आहे, मूंखे असांखे प्रिस्क्रिप्शन लिखी ॾियो त भला दवा वञी वठूं, तव्हां असांजी तबियत नथा ॾिसो त महिरबानी करे। मस्जिद जे दर ते हिकु दफ़ो मां गुज़रियुसि, डॉक्टर साहिबु निकितो, मूंखे चई भाई मां रिटायरमेंट वरिती आहे, मां पाण तबियत मुंहिंजी सही न आहे, हीअ दर ते बीठा आहिनि। हाणे इहे एॾा वॾा माण्हू पंहिंजे प्रोफेशन, डॉक्टर साहिबु असांखे ॿुधायो त रियासत ख़ैरपुर जो ज़मानो हो ऐं 1955 ताईं ख़ैरपुर रियासत, हीअ जेका ख़ैरपुर रियासत जंहिंजो बैकग्राउंड में तव्हांजो फैज़ महल आहे, हिते असांजे रियासत जी असेंबली आहे, इजलास थींदा रहिया आहिनि। हिते असां वटि प्राइम मिनिस्टर 1951 में लियाक़त अली ख़ान बि हिन फैज़ महल में आयो। त असां पाकिस्तान में ख़ैरपुर स्टेट वारा 1955 में शामिलु थिया, तेसिताईं असांजी अलॻि इंडिपेंडेंट स्टेट हुई। 55 ताईं असां वटि रियासत ख़ैरपुर में हेल्थ ऐं एडुकेशन फ्री हुई। सही तालीम जी काई फीस कान हुई ऐं हेल्थ जी बि काई फीस कान हुई। त डॉक्टर साहिबु वारो मूंखे ॿुधायो त नाज़ा स्कूल में पढ़ंदा हुआसीं ऐं हॉस्टल में रहंदा हुआसीं, त आगा ताज मोहम्मद ख़ान जे असांजो टीचर बि हो, हॉस्टल सुपरिटेंडेंट बि हो। आगा ताज मोहम्मद अॻिते हली आया काज़ी साहिब जो पहिरियों सिंध यूनिवर्सिटी रजिस्ट्रार बि थियो। अच्छा उहो नाज़ा स्कूल में टीचर हो। चई हिकिड़ी शाम जो आयो ऐं मूंखे ॾिसी ऐं मूंखे चई कादरुश हे सोटी ॾिसे थो? त मां चयो असां कहिड़ो ॾोह कयो आहे? चवण इम्तिहान थियण वारा आहिनि, हाणे तूं ऐं तुंहिंजा हे ॿई जेके रूममेट आहिनि न, इहे मूंखे टॉप 10 में पास थियणु थो चाहियां, ॾिसां थो चाहियां। अलीगढ़ यूनिवर्सिटी जा इम्तिहान हूंदा, हे सखर या हैदराबाद बोर्ड न हो, अलीगढ़ यूनिवर्सिटी या बॉम्बे यूनिवर्सिटी जो बोर्ड इम्तिहान वठंदो। चयोसीं असां होशियारु आहियूं ऐं महिनत कयूं था पिया ऐं इनशाला असां टॉप 10 में अची वेंदासीं, पर साईं असांजो बि हिकिड़ी गुज़ारिश अथव। डॉक्टर साहिबु ॿुधायो मूंखे त हाणे स्टूडेंट जो मां आगा साहिबु चयो न तव्हांखे मां टॉप 10 में ॾिसणु थो चाहियां। हाणे ॾिसो न टीचर छा थो चाहे, औलाद ॿियनि जी आहे, पुट ॿियनि जा आहिनि, पर टीचर त मां तव्हांखे टॉप 10 में पास थियणु ॾिसणु थो चाहियां। असां थींदासीं, पर असांजी गुज़ारिश आहे ॿुधायो जे असां मैट्रिक पास करे अचूं त साईं असांखे न्याज़ा स्कूल में टीचरी वठी ॾियणी अथव। एम्बिशन ॾिसो स्टूडेंट जो, अलीगढ़ मां पास थो थिए, चइसि नाज़ा स्कूल में असांखे टीचरी वठी ॾियणी अथव। छा मुंहिंजो वाइदो मां तव्हांखे वठी ॾींदुमि। चई शुकुर ख़ुदा जो असां टॉप 10 में पास थियासीं अलीगढ़ यूनिवर्सिटी मां, सिधो आयासीं, रिज़ल्ट निकितो, आगा साहिबु हाणे असां पास थी विया आहियूं, तव्हांजे ख़्वाहिश मुताबिक़ असांजी पोज़ीशन्स आयूं आहिनि, हाणे असांखे तव्हां महिरबानी करे नाज़ा स्कूल में नौकिरी। नाज़ा स्कूल जे टीचर जो केॾो वॾो दर्जो हो, ॾिसो माण्हू जी ज़िंदगी जी एम आहे त भई हिन स्कूल में मूंखे टीचर थियणो आहे, टीचर जो मक़ाम एॾो वॾो हो। सही आगा साहिबु चयो मां तव्हांखे नौकिरी त वठी ॾियां, पर जेको एडुकेशन मिनिस्टर आहे न एजाज़ अली ख़ान, उन हाणे ऑर्डर कढियो आहे त जेके अलीगढ़ या बॉम्बे यूनिवर्सिटी मां ख़ैरपुर रियासत जा ॿार पढ़ी अचनि न, उनखे रियासत में नौकिरी न ॾियणी आहे। अच्छा मूंखे छिरक निकिरियोसीं, छो पढ़ी विया हुआसीं, कॉम्पिटिशन में कंहिं नौकिरी ॾियणी? चई बाबा उहो चवे थो त इन्हनि खे स्कॉलरशिप ॾेई मथे पढ़ायो त इहे अञा आला तालीम हासिलु कनि। चयोसीं असां ग़रीब आया ॿार कीअं? चए बाबा सरकार तव्हांजो ख़र्चु भरींदी न, तव्हां ते कोई ॿार पढ़ो, तव्हां तयारी कयो ऐं वञो अलीगढ़ यूनिवर्सिटी पढ़णु वञो। स्टेट जे ख़र्च ते चई असां वरी अलीगढ़ यूनिवर्सिटी में इंटरमीडिएट कई आहे। डॉक्टर साहिबु चयो 1946 में डाउ मेडिकल कॉलेज कराची में खुलियो, असां हुनजे पहिरीं बैच जा स्टूडेंट हुआसीं। हाणे हे उस्ताद आहे, हीअ स्टेट आहे जेका चए थी भई तव्हांखे ख़ैरपुर रियासत अली मुराद स्कॉलरशिप ॾींदी लंडन जे लाइ बि। हाणे जॾहिं रियासत तव्हांजी सॼण आहे त तव्हांजो मुस्तक़बिल रोशन आहे न, बिल्कुलु उनखे काई परवाह न आहे। हिकिड़ो परियाले जो डॉक्टर ॿारु आहे, उहो ख़ैरपुर जो ॿारु आहे, अलीगढ़ यूनिवर्सिटी पढ़णु थो वञे, उनखे फैसिलिटेट बि कयो अथऊं, उनखे तालीम जी सहूलियतूं बि मिलियूं आहिनि, उनखे एतिरो माहौल सुठो मिलियो आहे जो वरी उहो पास थी अची वरी डाउ मेडिकल कॉलेज में दाख़िल बि थो थिए। असांजे स्टेट खे इहे किरदार अदा करणा आहिनि ऐं स्टेट करे सघे थी।
पर छा त जेके कारींदा वेठा आहिनि न उन्हनि जी कमिटमेंट जी ज़रूरत आहे। सही अंग्रेज सरकार चई छॾियो त भई तव्हां किताब लिखो तव्हांखे इनाम इकराम मिलंदा या तव्हांखे माण्हुनि इनफरादी कमु कयो न सही त बि इनफराद असांखे हर हिकु माण्हू खे पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारणो आहे। असांखे सिज जो इंतज़ारु न करिणो आहे। रोशनी जेकॾहिं फैलाइणी आहे न हर को पंहिंजे पंहिंजे हिसे जो ॾीओ त ॿारे न भला। मां जिते वेठो आहियां उते मां को चङाई जो कमु त कयां न। असां मुआशरे में बहितरी कीअं आणे सघंदासीं? असां में बसि इहो ई कॉम्पिटिशन आहे त हिननि न कयो आहे त असीं छो करे ॾेखारियूं। असांजो कॉम्पिटिशन इहो आहे त हाणे मां जेको आहे सो उहो पोटवार जीप ते थो हलां, उहो जेको आहे लैंड क्रूज़र में थो हले। हाणे छा करिणो आहे? वठो पोइ वरी जाइज़ नाजाइज़ कुझु बि कयो ईअं न आहे। भई हिते शॉर्टकट अची वई आहे न। माण्हू महिनत कंदे 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 60 साल 50 साल माण्हुनि खे गुज़री वेंदा तॾहिं वञी को वीचारो घरु ठाहे सघंदो की पंहिंजे बचड़नि खे पढ़ाए जॾहिं हुनखे को सपोर्ट हैंड्स घर में ईंदा हुआ त माण्हू को ख़्वाबु पंहिंजो पूरो करे सघंदो। हाणे ज़िंदगी जा लवाज़मात तब्दील थी विया आहिनि। कॉम्पिटिशन भई एॾी हवस कंदो छा? मां 100 कमरे जो बंगलो ठाहे रहंदुमि त हिकिड़े ई कमरे में न। बिल्कुलु 100 बंगला आहिनि रहंदुमि हिकिड़े में। 100 गाॾियूं भली बीहारे छॾियां वेहा त हिकिड़ी में थो न। पर सिर्फ़ु पोज़ थो कयां फलाणे खे। मां हिकिड़ी जाइ ते हिकिड़े सियासी जलसे में वञणु थियो। मुंहिंजो इलेक्शन जो जलसो दोस्तनि मूंखे सॼो। हिकु नौजवान मूंखे पुछियो साईं फलाणो जेको लीडर अचे थो तव्हांजे ख़्याल में इन जे पोयां घणियूं गाॾियूं हूंदियूं? मां चयो मां तव्हां सां गॾु वेठो आहियां बंगले में, मूंखे कहिड़ी ख़बर। माना इहो हिकिड़ो इम्प्रेशन आहे त भई जेकॾहिं 100 गाॾियुनि सां जुलूस में अचे थो त इहो वॾो सियासतदान आहे। इहो वॾो लीडर आहे। प्रायोरिटीज़ अजीब आहिनि। मॉनिटरी असांजा बेनिफिट्स अची विया आहिनि। इनफरादी तरह असां मुआशराती असांजी सोच इलाही सपोर्टाज़ थी वई आहे। तंहिंजे करे असां उहा तरक़ी नथा कयूं। असां वटि छा टैलेंट जी कमी कतई न आहे। बिल्कुलु तव्हां ॾिसो न हाणे त ख़ैर सां शुक्र आहे तव्हां अमेरिका में कैनेडा में बर्तानिया में तव्हां ॾिसो तव्हांजा सिंध जा माण्हू हिन मुल्क जा माण्हू उहे असांजे टैलेंट खे सलाहियत खे यूज़ था कनि पिया। असां अॼु खां न अल्ताफ़ साहब इहो केतिरे ई अरसे खां हलंदो पियो अचे पर असीं उन्हनि मां फ़ाइदा न पिया वठंदासीं। नंढिड़ो ब्रेक केॾा न वञो। वापसि अची करे आसारे क़दीमा जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि असीं अल्ताफ़ साहब खां पुछंदासीं। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालों में अब आप देख सकते हैं अपने फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडी और राजा मेमन को। टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में अब शामिल होंगे आपके साथ बेहतरीन टिकटॉकर्स भी और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहे टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय। हलंदासीं ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। ऐं चांहि जी कंपनी बि हलंदी। टपाल मेज़बान जी चांहि आहे। सुबुह आहे, सुबुह सां चांहि न मिले ऐं ख़ासि करे टपाल मेज़बान जी चांहि असांखे हथ में मिली वञे त जोश जज़्बो वधीक थी वेंदो आहे। असीं पुरजोश नमूने सां अञा वधीक ॻाल्हाए सघंदा आहियूं। सो अल्ताफ़ साहब चांहि केतिरी ज़रूरी आहे सुबुह जे टाइम? चांहि त हाणे असांजो हिकिड़े क़िस्म जो कल्चरल फीचर थी वई आहे। अॻे ज़माने में हूंदा त महिमान टाई हूंदो त वरी लस्सी ऐं ॾुध जो। हाणे तकड़ी तवाज़ो आहे चांहि। जेके चांहि किथे चाह सां मिली वञे त उन जो त वरी जवाब ई न आहे। हा बिल्कुलु सही था चओ। तव्हां पहिरियां ई अची चयो त कची चांहि पई आहे। मां चयमि त पकी चांहि तव्हांखे ज़रूरु मिलंदी। सो तव्हां वटि चांहि बि अची वई। अल्ताफ़ साहब ॻाल्हियूं एजुकेशन जूं बि थियूं ऐं ॻाल्हियूं खोड़ सारियूं ॿियूं बि आहिनि पर आसारे क़दीमा ते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। ख़ासि करे असीं पंहिंजी यूथ खे, असीं पंहिंजी जनरेशन खे जेके हिस्ट्री खां परे आहिनि। हिस्ट्री त जेको पढ़े थो चलो उन्हनि खे त ख़बर आहे पर छा असांजे नंढे ॿारनि खे नॉलेज आहे त असां वटि केतिरा आसारे क़दीमा आहिनि, केतिरा ख़ूबसूरत आहिनि ऐं केतिरा असांजे लाइ बेनिफिशरीज़ आहिनि? असल में छा आहे त आसारे क़दीमा जो तालुक़ु जीअं त माज़ी सां आहे जी। माज़ीअ खे ॾिसी मुस्तक़बिल जी तामीर असां कयूं था। अॼु खां 5000 साल अॻु में माण्हू कीअं ज़िंदगी गुज़ारींदो हो, 3000 साल अॻु में कीअं हो माण्हू। असां वटि हज़ारनि जी त ॻाल्हि न आहे पर असां वटि सिंध में त लखनि सालनि जा आसार बि असां वटि आहिनि। सही। जॾहिं इंसानु गारनि में रहंदो हो ऐं जानवरनि जी खलूं लिबास तौरु पाईंदो हो, पथर जा औज़ार इस्तेमालु कंदो हो, उहे आसार बि असां वटि। रोड़ी हिल्स जी पूरी जेका रेंज आहे न फ्रॉम रोड़ी टू शादी शहीद उबन शाह, इहा सॼी जेका आहे इहा रॉकी रेंज जी सॼी जेका आहे इहा
असांजी तारीख़ खां अॻु वारे इंसान जो सॼो आसार आहिनि हुते। उन खां पोइ वरी दर्जा बदर्जा वरी कोडी जी आहे, कोडी जी मोहने दड़े खां ओसि ताईं त जेसि ताईं की ताज़ा तरीन खोटाई न थी आहे तेसि ताईं त मोहने दड़े खां कोडी जी 500 साल अॻु जो क़दीम शहर आहे। सही। हाणे रिसेंटली जेका हाणे गुज़िरियल महीने 21 तारीख़ जेका ख़तमु थी आहे कोटाई सीज़नल, डॉक्टर मार्क नायर ऐं असांजी डिपार्टमेंट ऑफ आर्कियोलॉजी एंड एंटीक्विटीज़ जेका टीम उते कमु करे पई, हुन में हिकिड़ी नई दरियाफ़्त थी आहे त मोहने दड़े जो जेको शहर आहे उन चौधारी हिकिड़ी आलम पनाह बि आहे। हाणे जेका खोटाई थी आहे जी, ग्रेनरी जे भरिसां जेका खोटाई थी आहे हुन में डीप डिगिंग में असां जॾहिं वियासीं त हिकिड़ी कचो कोट निकितल आहे आलम पनाह, ऐं उनजे हेठां जेको ठिकराटो असांखे मिलियो आहे उहो कोडी जी पीरियड ऐं उनजे लॻभॻि उनजो आहे। त इन जो मतिलबु आहे त आर्कियोलॉजिस्ट हिन वक़्तु जेका प्राइमरी इन्वेस्टिगेशन आहे उन मुताबिक़ चवनि था त हीअ जेके आसार आहिनि इहे मोहने दड़े खां 800 साल अॻु जा आहिनि। अच्छा। माना उन हिसाब सां जे ॾिसजनि त इहे आसार अॻे असां चवंदासीं 5000 साल पुराणा, हाणे असां हुनखे 6000 साल चई सघूं था। त हाणे इहा उहा शइ आहे त भई कचो कोट, सॼो शहर पको आहे पर कचो कोट हुनखे मिलियो आहे चौधारी आलम पनाह। हिनखे ज़ाहिर आहे इहा डिगिंग थींदी, चौधारी फिरी अचिबो त ॾिसबो इहे केसि ताईं हिन जा आहिनि आसार। सही। इनजे करे आसार क़दीमा खे पढ़णु बि ज़रूरी आहे। क़दीम इंसान जी जेका आहे तहज़ीब तमदन उनजी ख़बर पवे थी त हाणे त साइंसी दौरु खणी चऊं पर अॻु में बि इंसानु गैर साइंसी कोन रहियो आहे। पंहिंजे बचाव जे लाइ हुन औज़ार ठाहिया आहिनि जी। त मोहने दड़े माण्हुनि कापर ऐं टिन खे मिलाए ब्रांज़ हिकिड़ो नओं धातु ठाहियो आहे जंहिंखे असां कुट था चऊं। सही। माना साइंटिफिक सोच ई मोहने दड़े माण्हुनि पंहिंजे थांवनि ते रंगाई कई आहे, पेंट जेके चिटसाली कई अथऊं, उहे डाइंग केमिकल जा माहिर हुआ, उन्हनि पंहिंजा रंग ठाहिया आहिनि जेके 5000 साल गुज़रण खां पोइ म्यूज़ियम में पिया आहिनि, उहे रंग फेड न थिया आहिनि। बिल्कुलु। किंग प्रीस्ट खे जेका हिते शाल पई आहे, जेको अजरक वारो कपिड़ो तव्हां ॾिठो आहे, इन में बि रंग लॻियल आहिनि। जी। त इहा हिकिड़ी साइंसी सोच आहे असां वटि। ऐं इहो एॾो वॾो शहर, इहा एॾी वॾी टाउन प्लैनिंग, इहो एॾो वॾो मेट्रोपॉलिटन सिटी आहे, उहो ज़ाहिर आहे की साइंसी सोच खां सवाइ न ठहियो, नथो ठही सघे। छाकाणि त हुन में ड्रेनेज सिस्टम आहे, हुन में पाणी जो सप्लाई जो सिस्टम आहे, हुन में एग्रीकल्चर सिस्टम आहे, उन में हुननि पंहिंजा स्क्वायर्स, पंहिंजा पोर्शन अलॻि अलॻि रखिया आहिनि। कमर्शियल पोर्शन अलॻि आहे, रेजिडेंशियल पोर्शन अलॻि आहे, ऐं ॿियूं बि जेके शयूं आहिनि डिफरेंट पंहिंजा पंहिंजा पोर्शन्स जेके आहिनि उहे अलॻि अलॻि रखिया आहिनि। साइंटिफिक सोच आहे। साॻी सूरत हाल सिंध में हिन वक़्तु ऑन रिकॉर्ड असां वटि 220 खां मथे असांजी साइट्स जेके आहिनि उहे डॉक्यूमेंटेड साइट आहिनि। 200 खां मथे। हाणे कमु केतिरनि ते थियो आहे, चंद साइट्स आहिनि जिन खे सिंध वॾे पैमाने ते सुञाणे थी आहे इंटरनेशनली। मोहने दड़ो वर्ल्ड हेरिटेज साइट आहे, मकली ठट्टो असांजो वर्ल्ड हेरिटेज साइट आहे, रनीकोट असां वटि तमामु वॾी आर्कियोलॉजिकल साइट आहे, ऐं कोडी जी आर्कियोलॉजिकल साइट, बल्कि कोडी जो क़िलो, अहिड़े तरीक़े सां मासूम शाह जो मीनारो ऐं अरोड़ जा आसार एज़ वेल एज़ सखरमा जेको मोहने दड़े जो कंटेम्पररी शहर असां ॻोल्हियो आहे, लाखनि जो दड़ो, उहो चांउ जो दड़ो आहे, उहो कंटेम्पररी त मोहन जो दड़ो आहे। उते त हिकिड़ी वॾी स्टोन इंडस्ट्री आहे, क़ीमती पथरनि जी वॾे में वॾी इंडस्ट्री आहे चांउ जो दड़ो, दौलतपुर जे भरिसां। इहो असां कॾहिं बि न ॿुधो आहे, चांउ जो दड़ो। जी। हाणे उहो उते काफ़ी इलाही वॾो कमु थिए पियो। उहो त पाकिस्तान खां अॻु में उन में कमु थियो हुयो, पोइ उन खां पोइ हाणे 3 सालनि खां लगातार उते कमु थिए पियो, ऐं उते बि ॾाढा ज़बरदस्त आसार मिलिया आहिनि। ऐं उते बि उहो मोहने दड़े जो हमअसर शहर आहे। त मोहने दड़ो एॾो वॾो कैपिटल सिटी ठही न पियो सघियो जेकॾहिं हुनजे आसे पासे हुनजा तिजारती मर्कज़ न हुजनि हा, या हुनजे वणिज वापार जो सिलसिलो न हुजे हा, त वॾो शहर ठही नथो सघे। बिल्कुलु। जीअं कराची जो मिसाल वठो त हिनखे आसे पासे जेके आहिनि ॿिया इलाइक़ा, त हितां जो माण्हू अचे थो, खाद खुराक शयूं वग़ैरह वठे थो, ट्रेड कॉमर्स
ॿाराड़ी जो माण्हू सब्ज़ी फ्रूट खणी अचे थो, हितां जो माण्हू वरी उतां खां उहे परचेज़ करे, ईअं हिकिड़ी इंटरचेंज रही आहे। त मोहन जे दड़े माण्हुनि जी चुधारी कॉम्प्लेक्स सिटी हुजण जो सबबु इहो आहे त इलाही वॾा शहर मोहन जे दड़े चौधारी हुया उन ज़माने में। हाणे असांखे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे आसारनि खे पढ़ूं ऐं दुनिया खे ॿुधायूं त जॾहिं तव्हां वटि कुझु, जॾहिं पेरिस जे घिटियुनि में कुझु बि न हुयो, पेरिस में कुझु बि न हुयो, त असां वटि इंटरनेशनल सिटी हो तॾहिं मोहन जो दड़ो। जी UK में कुझु बि न, हाणे बि जेकॾहिं अचनि था फॉरेनर्स, उहे असां वटि इन जे करे अचनि था त उन्हनि वटि इन पीरियड जो कोई आसार क़दीमा आहे ई कोन। सही असां क़दीम तरीन सिंधु तहज़ीब खे त मां मदर ऑफ ऑल द सिविलाइज़ेशन चवंदो आहियां, छाकाणि सिंधु दरिया जाॾां खां हलियो आहे, ॿिन्ही किनारनि खां असांखे तहज़ीब जा आसार मिलनि था। मानसेरा खां वठी तव्हां कराची ताईं अचो, मोहन जे दड़े खे अलॻि करे बि ॿिन्ही पासनि जा असांजा आर्कियोलॉजिकल साइट आहिनि। ऐं उन अहिड़ो साॻी सूरत हाल ई असां वटि, जॾहिं असां वटि दरिया हाकड़ा वहंदो हो जेको सुकी वियो आहे, जंहिंखे सुकण खां पोइ वरी चोलिस्तान ठहियो आहे, सही रोही चोलिस्तान, इहो सॼो रेती थी वियो जेको थर ताईं वेंदो हो। त तहज़ीबूं असांजूं दरियाहनि जे किनारनि ते हमेशह उभरियूं आहिनि ऐं उहे दरिया जा जेके वहुकरा हुआ उहे असांजा कम्यूनिकेशन सोर्सिस बि हुया। रोड रस्ता बि असांजा उहे जहाज़रानी ॿेड़ियुनि जे रस्ते असांखे वापारु कंदा हुआसीं ऐं उहो ई असांजे ज़राअत जे लाइ पाणी बि उतां ई असां खणंदा हुआसीं। त सोर्स ऑफ सर्वाइवल असांजो दरिया रहिया। हाणे असां इन पासे वञणु खपे त नौजवान नस्ल खे ॿुधाइजे त तव्हांजी तहज़ीब, तव्हांजी तारीख़ में तव्हां केतिरा शाहूकार आहियो। ऐं इन सां गॾोगॾु सरकारी सतह ते बि असांखे इहो करणु खपे त जेतिरो थी सघे असां पंहिंजे आसार क़दीमा खे, पंहिंजे आर्कियोलॉजिकल साइट्स खे, उनजी हिस्ट्री खे, उनजी तारीख़, उनजो जेको बि कंटेंट आहे उनखे प्रोमोट कयूं, दुनिया ताईं पहुचायूं। एयरपोर्ट्स ते असांजूं तारीख़ी इमारतुनि जूं, आसार क़दीमा जूं तस्वीरूं हुजणु खपनि, असांजे सिंधी सकाफ़त जूं शयूं एयरपोर्ट्स ते, टर्मिनल्स ते तव्हांखे मिलणु खपनि। दुनिया जा माहिर अचनि, दुनिया जा सयाह अचनि ऐं तव्हांजे सियाहती मर्कज़नि ते एतिरियूं सुठियूं सहूलियतूं हुजनि जो दुनिया मां माण्हू छिकिजी हिते अचनि ऐं दुनिया सॼी पंहिंजे आसार क़दीमा मां बैनुल अक़वामी नाणो कमाए थी, फॉरेन एक्सचेंज कमाए थी। जी त असां वटि बि फॉरेन एक्सचेंज कमाइण जा इलाही सातरा ज़रिया आहिनि। इलाही ज़रिया आहिनि ऐं जॾहिं असां वटि फॉरेनर्स ईंदा आहिनि असीं उन्हनि खे ॾिसी हैरान थींदा आहियूं। ख़ासि करे अल्ताफ़ साहब, हू मोहन जे दड़े ई वञणु छो चाहींदा आहिनि? असां वटि ॿिया बि हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि, छा असांजा टूरिस्ट उन्हनि खे गाइड न कंदा आहिनि या न पिया करे सघनि त असां अचो ॿिए हंधि बि हलूं पिया? सिंध वसी आहे, इन्हनि मालामाल आहे इन्हनि शयुनि सां। जी हिन में थियो ई आहे त वफ़ाक़ी खातो रहियो आहे आसार क़दीमा। सही त वफ़ाक़े जे हवाले सां त पूरो पाकिस्तान आहे, KP के टैक्सिला ऐं स्वात, लाहौर, हड़प्पा, चोलिस्तान, एॾी वॾी हिकिड़ी वसी फील्ड हुई जंहिंमें असां उनखे प्रॉपर बजटिंग करे ई न पिया सघूं। पोइ इम्पॉर्टेंटली असां कोशिशि कईसीं प्रायोरिटीज़ ॾियूं त कहिड़ियूं शयूं वधीक असां आम आहिनि, अॻु में करे था सघूं। सही त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे पंहिंजे दौर में 73 में हिते हिकिड़ी वर्ल्ड इंटरनेशनल हिकिड़ी सिम्पोज़ियम कयो जंहिंमें दुनिया जा वॾा माहिर आसार क़दीमा ऐं इलाही वॾियूं डिग्निफाइड पर्सनैलिटीज़ उनखे घुराए ऐं मोहन जो दड़ो अथॉरिटी हुन क़ाइमु कई। पहिरियों दफ़ो मोहन जे दड़े खे दुनिया सां रोशनास करायो, अदरवाइज़ इहा शइ एतिरी बि शइ बि कान हुई। अच्छा। पोइ इहो अथॉरिटी ठहण खां पोइ वरी हिते सेमिनार कॉन्फ्रेंस थियूं, ॿियो वफ़ाक़ जो बि थोरो तवजो असां थियो। त हाणे असां वटि जिते जिते टूरिस्ट लाइ फैसिलिटीज़ आहिनि उते टूरिस्ट अचे थो घणो आहे। हाणे मोहन जे दड़े में गेस्ट हाउस, रेस्ट हाउस आहे, लाड़काना में होटल्स वग़ैरह आहिनि। माण्हू खे अॻे त एयरपोर्ट बि हुयो पर मतिलबु फंक्शनल हुयो, एयरपोर्ट आहे फंक्शनल हुयो, पर हाणे छाकाणि त बदकिस्मती आहे त कोच सर्विस ऐं ट्रांसपोर्ट वग़ैरह अची वई आहे त माण्हू पर्सनली बि माण्हू पंहिंजनि गाॾियुनि में ट्रेवल करणु था चाहिनि त मोहन जो दड़ो एयरपोर्ट जेको आहे उहो वीरान थींदो थो वञे, छाकाणि त एयरलाइंस खे उहो बिज़नेस नथो मिले। सही जहाज़ में निकिरे त 20-25 माण्हू आहिनि त उन तेल जो ख़र्चु नथो निकिरे, तंहिंजे करे एयरपोर्ट उन हिसाब सां फंक्शनल न आहे। त सखर एयरपोर्ट ताईं बि माण्हू अचनि था त उते बि उहो बिज़नेस सखर वारो बि न आहे
जेको हुजणु खपे। जेकॾहिं असांजे एयरलाइंस खे बिज़नेस मिले त 2 कलाकनि में कराची में माण्हू मोहन दड़े पहुची सघे त ईंदा हुआ। हाणे मोहन दड़े में गेस्ट हाउस रेस्ट हाउस बि आहे, होटलिंग बि थी सघंदी आहे, ऐं उते टूरिस्ट गाइड बि आहिनि डिपार्टमेंट जा, ऐं ॿियूं बि शयूं ॾिसण जूं आहिनि। साॻी सूरत हाल आहे असांजी हिते बि आहे मकली में, मकली बि वर्ल्ड हेरिटेज साइट आहे, उते बि रेस्ट हाउस गेस्ट हाउस आहे, उते बि होटलिंग थी सघंदी आहे। जिते फैसिलिटीज़ न आहिनि न उते टूरिस्ट घटि थो वञे पियो। हा, कोटी जी में हाणे माशाल्लाह कोटी जी में म्यूज़ियम बि खुलियो आहे, कोटी जी फोर्ट जी बि रिकंस्ट्रक्शन थी आहे, मतिलबु कंज़र्वेशन थी आहे, ॾाढो शानदार थी वियो आहे। ऐं उते बि रेस्ट हाउस अञा छा कम जी असांखे ज़रूरत आहे, अञा थियणु खपे विद डॉक्यूमेंट्रीज़? असीं इन सवाल जो जवाबु वठंदासीं अल्ताफ़ साहब खां नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवा। असीं प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। असांजा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान सिंध की नंबर 1 चाय। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी गेम शो में अब आपके सामने होंगे, आपके साथ होंगे आपके फेवरेट गेम शो होस्ट ज़ुहैब चांडियो और राजा मेमन। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में अब आपके साथ होंगे बेहतरीन टिकटॉकर्स और आपके फेवरेट सिंधी सिंगर्स भी। सो पीते रहें टपाल मेज़बान सिंध की शान। अल्ताफ़ साहब, आसारे क़दीमा ते कम घणो थियो आहे, अञा खोड़ सारे कम थियण जी ज़रूरत बि आहे, केतिरो सम्झो पिया त कम थियण जी ज़रूरत आहे विद डॉक्यूमेंट्रीज़? उस्ताद बुखारी शेर जी हिकिड़ी सिट आहे त हिते उमिरियूं हुजनि के 100 सुहिणा, कम जी एतिरी ज़रूरत आहे छाकाणि त इहे जेके आसार आहिनि इहे हज़ारे साल ऑलरेडी एॾा पुराणा आहिनि जो उन्हनि खे सिर्फ़ु संभाले ऐं बहाल रखण ई हिकिड़ी वॾी चैलेंज आहे। सही। 100 साल 50 साल में बि घर आहे जेको 40 सालनि में उन जूं छतियूं माण्हू खे मटाइणी थी पवनि, भितियूं तब्दील थो करे पियो। इहे हज़ारे साल पुराणा आसार आहिनि, त इहो डिपार्टमेंट जे लाइ सरकार लाइ वॾो चैलेंज आहे त इनखे बहाल रखिजे साॻी सूरत में, या जिते बि थोरी घणी का भञ थिए त एज़ इट इज़ उनखे कंज़र्व कजे। हाणे 222 जिते साइट्स हुजनि उते एॾो सवलो कमु कोन्हे को, पर एतिरो ज़रूरु आहे त असां जेकॾहिं इनकम जनरेटिंग सोर्सिस पैदा कयूं न त असां कुझु न कुझु करे सघूं था। जेकॾहिं हाणे दुनिया में तव्हां वञो त नंढी नंढी का स्पॉट आहे 150 साल 200 साल पुराणी का आसार आहिनि त उनजी डॉलर में टिकट आहे, तॾहिं तव्हां विज़िट करे था सघो। असां वटि हिते 5-5 10 रुपया टिकट आहे या 20-50 रुपया टिकट आहे, तॾहिं माण्हू मुंहुं मथे था पिटनि त यार हे एॾी वॾी टिकट आहे, भई हिननि जी सार संभाल बि त करणी आहे न। सिर्फ़ु तव्हां जेका लताड़ करे आया उन खे कहिड़े तरीक़े सां वरी बहाल कयो। त असां इन क़िस्म जो ॿियो असांखे ईअं खपे त जिते जिते बि आर्कियोलॉजिकल असांजा साइट्स आहिनि उते इंटरटेनमेंट जा बि के पार्क्स ठाहिणु खपनि असांखे। आर्कियोलॉजिकल पार्क्स दुनिया में असां ॾिठो आहे, मां ॿाहिरि वियो आहियां त उते जेकॾहिं आर्कियोलॉजिकल साइट आहे त उनजे भरिसां कंहिं न कंहिं एरिया में वरी आर्कियोलॉजिकल पार्क बि आहे। उन सां वाबस्ता शयूं आहिनि, उन में ॿारनि जा झूला बि आहिनि, कश्ती रानी बि आहे, ॿियूं इंटरटेनमेंट जूं शयूं बि आहिनि। भई घुमी फिरी आयो, वरी अची होटल ते वेठो, वरी कंहिं मतिलबु रिज़ॉर्ट में वेठो, या इहे पार्क वार्क में त 4 पैसा ख़र्च कई न, उहो बि त फॉरेन एक्सचेंज आहे न, जेका शइ तव्हां खाधी पीती हे त इंटरटेनमेंट बि आहे। ॿार त थोरो घुमंदो फिरंदो न, उहो एतिरो पंधु बि न करे सघे थो सपोज़। अहिड़े तरीक़े सां असां कुझु अहिड़ियूं अट्रैक्टिव शयूं जेकॾहिं कंदासीं। हाणे शुक्र आहे असां वटि मकली में तव्हां वञो त मकली में हाणे इहे कैब्स आहिनि, मोटर कैब जेके इलेक्ट्रॉनिक गाॾियूं जेके आहिनि बैटरी ते हलनि खणी थी वञनि, त पंधु करण खां माण्हू बची थो पए, साइट बि डिस्टर्ब नथी थिए। अहिड़े तरीक़े सां हाणे मुमकिन आहे, हाणे ताज़ो इहे ॻाल्हियूं थियूं आहिनि त हिकु गाॾी मोहन दड़े ते हलाए बि ताकी माण्हू पंधु करे सघे। त इहे कुझु अहिड़ियूं फैसिलिटीज़ आहिनि जेके अट्रैक्टिव आहिनि न, उन्हनि सां बि टूरिज़म खे असां प्रमोट करे था सघूं। कोशिशि सरकार करे पई। हाणे ताज़ो कोडीजी में खोटाई वरी ॿीहर असां स्टार्ट कई आहे, जेका कोडीजी जी क़दीम खोटाई आहे 500 साल। हाणे असांजी डिपार्टमेंट जी टीम उते खोटाई करे पई ऐं आलिशान हिकिड़े क़िस्म जो 5000 साल अॻु वारी साइट मां ग्लेज़्ड पॉट हिकिड़ो मिलियो आहे, जेके काशी सिरुनि वारो रंग जंहिं चइजे ग्रीनिश कलर जो, जेका बि शइ हिकिड़ी अलॻि ई डिफरेंट डिस्कवरी आहे। मे बी हुनखे खोटे ॾिसजे त हुन में थांव में अंदरि आहे छा, या हुनजे भरिसां एसोसिएटेड ॿिया कहिड़ा ऑब्जेक्ट पिया आहिनि। असां वटि अट्रैक्शन आहे, पर जेका शइ मूंखे कमु लॻंदी आहे त हाणे अहिड़े दौर में तव्हां चयो न डॉक्यूमेंट्रीज़ वग़ैरह, डॉक्यूमेंट्रीज़ 2-2, 3-3, 5-5 मिंटनि जा डॉक्यूमेंट्रीज़ डिपार्टमेंट्स जा पंहिंजा पेजिस आहिनि, हर पंहिंजे आर्कियोलॉजिकल साइट्स खे प्रमोट करे। भई ठीकु आहे, फॉरेनर्स जेके नथा अचनि त लोकल माण्हू त उते अचनि न। असां ईअं कोशिशि कईसीं, लास्ट ईयर असां माथेले मूमल जी माड़ी जी खोटाई कईसीं त
म्यूज़ियम अपग्रेड थी रहियो आहे, गेस्ट हाउस अपग्रेड थी रहियो आहे, बाउंड्री वॉल उते अची वई आहे। ऐं असां सोशल मीडिया ते जॾहिं इन्हनि जी डिस्कवरीज़ जी या जेके बि शयूं असांखे मिलियूं आहिनि उनजी प्रोपेगेंडा कई त हाणे स्कूल्स, विज़िटर्स, फॉरेनर्स हाणे सभु अचनि पिया। त अचनि पिया। त इहे शयूं जेके आहिनि मीडिया ते जेकॾहिं वधि में वधि असां पब्लिसाइज़ कयूं त असां लोकल माण्हुनि खे अट्रैक्ट करे सघूं था ऐं उन में इहो शऊर बि पैदा करे सघूं था त हिन जो न सिर्फ़ु घुमणो न आहे पर हिन जो तहफ़ुज़ बि करिणो आहे, हिन खे ओन बि करिणो आहे। बिल्कुलु। छो जी तव्हांजी 1000 साल पुराणी तहज़ीब आहे, जेकॾहिं तव्हां हिन खे ओन न कंदव त ईअं रही तबाह थी वेंदी। बिल्कुलु, तव्हां सही ॻाल्हि कई। अल्ताफ़ साहिबु हिकिड़ी हिते ॿी ॻाल्हि जंहिंखे हाईलाइट करणु मां सम्झां थी तमामु ज़रूरी आहे, शाह साहिबु। शाह जो रिसालो पढ़ूं था, शाह ॾांहुं वञूं पिया, शाह खे कोई मुफ़क्किर चवे पियो, कोई फ़िलासफ़र चवे पियो, कोई सूफ़ी चवे पियो। शाह आहे छा? छा असीं सम्झी सघिया आहियूं शाह खे? शाह असांजो शाह हुआ, शाह हुआ असांजे ॿोली जो शाह हुआ, असांजी सकाफ़त जो शाह हुआ, असांजो वॾो दानिश्वर आहे, असांजो वॾो इमरानियात जो माहिर आहे। छाकाणि त हुनजो सॼो सफ़र जेको आहे उहो मुशाहिदे में गुज़रियो आहे। भिटाई 40 साल ज़िंदगी जा सफ़र में गुज़ारिया आहिनि। कॾहिं थर में बीठो आहे, कॾहिं बर में बीठो आहे, कॾहिं केच में बीठो आहे, कॾहिं मकरान बीठो आहे, कॾहिं बंबोर में बीठो आहे, त कॾहिं समुंड जे किनारे ते बीठो आहे, सिरी राग सामूंडी। त इहो जेको कुझु भिटाई जो कलाम ऐं पैगाम आहे सुरनि ते मुश्तमिल, इहो भिटाई जो इंसानी ज़िंदगीअ जो, मुआशरे जो, समाज जो भरपूर मुशाहिदो आहे। सही। ऐं मुंहिंजो पंहिंजो त ज़ाती सोच इहा आहे त सवाइ हिकु अधु कंहिं किसे जे, बाक़ी शाह जे रिसाले में जेके शाह जूं हीरोइन्स आहिनि औरतूं आहिनि। जी। जॾहिं औरत खे ॻाल्हाइण जो हक़ु न हो, भिटाई हुनखे ज़बान ॾिनी आहे ऐं सॼो कुझु पंहिंजो बयानु औरत जे ज़रिए हुन करायो आहे। कॾहिं ससीअ खां ॻाल्हाए थो, कॾहिं मारी खां ॻाल्हाए थो, कॾहिं सुहिणी खां ॻाल्हाए थो, कॾहिं हीर खां उन खां लीला खां ॻाल्हाए थो, कॾहिं नूरीअ खां ॻाल्हाए थो। मतिलबु उहो हुन जूं हीरोइन्स जेके आहिनि उहे हीरोज़। हिकिड़ो इहो आस्पेक्ट आहे। ऐं ॿियो आस्पेक्ट इहो आहे त शाह साईं सिर्फ़ु सैर सफ़र न कयो आहे, पर जेको पंहिंजो पैगाम ॾिनो अथई न, उन में मां शाह करीम जे रिसाले में भंबोर जो ज़िक्र आहे। न त जेकॾहिं भंबोर में वधि में वधि जेको भंबोर में ज़िक्र आहे सुहिणी ससी जे हवाले सां, त शाह जे रिसाले में आहे। भंबोर त असां हाणे खोटियो आहे 1958 में, पर शाह जे रिसाले में भंबोर आहे। नूरी जाम तमाची खे त असां हाणे वञी था मकली में ॾिसूं, पर शाह वटि नूरी जाम तमाची ज़िक्र आहे न। अहिड़े तरीक़े सां सुहिणी मेहार, भई सुहिणी शहदादपुर में हाणे असां ॻोल्हे लिधी आहे त सुहिणी मेहार जो मक़बरो शहदादपुर में बि आहे। पंजाब में बि सुहिणी मेहार आहे, पर हाणे असांखे फ़ैसिलो करिणो पवंदो। मारी असांजी भालवा में बि आहे, त मलीर असांजो कराची में बि आहे। फ़ैसिला असांखे मूमल असां वटि माथेले में बि आहे, मूमल असांखे थर में बि मिले थी। इहे पर छा आहे त उन्हनि खे हिस्टोरिकली जेको एविडेंस आहे, जेके प्रूफ्स ऐं साबितियूं आहिनि, उहे शाह जे रसाले में आहिनि। ऐं उनजे सफ़र जे ज़रिए असांखे न सिर्फ़ु पंहिंजी सॼी माहौलियात, समाजियात, इंसानियात, उन सॼो ज़िक्र आहे। उन में कीअं था माण्हू आड़ीने चाड़ीने ॾुथ ॾियारी सूमरा गुरबतुनि जो ज़िक्र थो करे। थरी माण्हू हुजे त भई एॾा ग़रीब आहिनि, आणनि था ऐं खाइनि था, ऐं ॾुथ हिकिड़ो गाह आहे उहो था खाइनि। एॾी गुरबत आहे थर में। हाणे तव्हां इहो हिकिड़ी झलक आहे, हिकिड़ो समाजी सॼो पहलू आहे। ऐं भिटाई चए थो न सहे वण वणनि में न सहे कातारियूं, पसो बाज़ारियूं हियो मूं लूण थिए। त हाणे उहे वण उहो काटन क्रॉप न सहे वण वणनि में न सी काता, उहो कतण वारी बि कोन्हनि के, उहे वीवर्स बि कोन्हनि, उहो कपिड़ो बि नथो ठहे, उहे वण उहो कपह जो फ़सुलु बि नथो थिए। पसो बाज़ारियूं हियो मूं लूण थिए। मां ॾिसां थो त मूंखे तकलीफ़ थी त ॾाढी, मुंहिंजी दिलि जुबू थो अचे त इहे बाज़ारियूं वीरान थी वियूं आहिनि। हीअ इन क़िस्म जा असांजा जेके दानिश्वर आहे न इहे। ऐं ॿियो बेटा चए थो अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख पसंदि। वाह वाह। मां मूंसां मूं पिरनि भोराई में भाल कया, मां अणॼाणाई में मूंसां भाल कया त जेके मां ॾिसां थो न, जेके ॼाणूं आहिनि, जेके जिन वटि सोच आहे, फ़हम आहे, फ़िक्र आहे, उन्हनि खे वधीक तकलीफ़ आहे। उहे वधीक सां सोचनि न, वधीक उहो सूर था पिराइनि पिया। जंहिं माण्हू वटि
सम्झ सूझबूझ न आहे बेटा जो उहो ख़ुशि आहे त भई चङो थियो उहो सोचे नथो भला जीअं दुनिया हले थी त हे उहे मुफ़क़िर आहे जिन पाण खे चईंदा भोराई में बेटा भोरो त न हुयो, बिल्कुलु जी, तमामु ॾाहो दानिश्वर हो ऐं भेटाई जे पैगाम खे आम करण जी हिन दौर में इलाही ज़रूरत आहे। हिन दौर में जी कीअं? ॿोली जे हवाले सां असांजी ॿोली हाणे त मां अॻु में बि चयो त असांजी ॿोलीअ में इलाही ताक़त आहे। सिंधी ॿोली तमामु वॾी ताक़तवर अदबी ॿोली आहे ऐं अदबी ॿोली ताक़तवर ॿोली उहा थींदी आहे जेके ॿियनि ॿोलियुनि जे लफ़्ज़नि खे पंहिंजो पाण में जज़ब करे वठे, उहा ताक़तवर ॿोली थींदी आहे। असां वटि गिलास आहे, गिलास अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे पर सिंधीअ में गिलास जी जाइ ते ॿियो को लफ़्ज़ असां हाणे इस्तेमालु नथा। हा, कप खे कोप था चओ, इहो असांजो लफ़्ज़ न आहे। बूट अंग्रेज़ी आहे असांजो लफ़्ज़, वॉच अंग्रेज़ी लफ़्ज़, असां वटि पंहिंजो लफ़्ज़ आहे कोन। त हाणे असां वटि ॿियनि ॿोलियुनि खे जज़ब करण जी क़ुवत त आहे, पोइ उनजे पस मंज़र में छा आहे त हाणे असांजी ॿोली वञे थी ॾींहों ॾींहुं खिल्त बिल्त थी थिए, छो जो इलाही मिक्सचर थी वियो आहे न मुआशिरे में, इलाही क़ौमूं गॾिजी सॼी रहनि थियूं त हर को असरु थो वठे। अंग्रेज़ी मिक्स थो को ॻाल्हाए, को उर्दू मिक्स थो ॻाल्हाए, को सराइकी मिक्स थो ॿोली ॻाल्हाए। बेटा इहो रसालो निज पिज सिंधी ॿोली जो निचोड़ आहे, बसि उहो रूह आहे सॼो। असां इन जे करे ॾुखियो त लॻे न बेटाई, त बेटाई जी ॿोली खे असां पढ़ूं था त असांखे लुग़त जी ज़रूरत थी पए, पर बेटाई लुग़त जे ज़रिए त कोन ॿोली लिखी आहे रिसालो, उनजी उहा पंहिंजी रोज़मर्रा जी ॿोली आहे जेका उनजी जेको उन ते नुज़ूल थियो आहे, जेका उनजी वारद थी आहे, जेका उनजी जेका उनजो मुशाहिदो आहे उहो उनजो बयानु थो करे, पर आहे उहा निज ॿोली। अॼु जो नौजवान उहा ॿोली लुग़त खां सवाइ नथो पढ़ी सघे, तंहिंजे करे इन ॿोलीअ खे आम करण जी ज़रूरत आहे। सोशल मीडिया ते बि आम कयो, हाणे त डिजिटल दुनिया में बि माशाअल्लाह हाणे सिंधी ॿोली तव्हां कंप्यूटर ते पढ़ी सघो था, तव्हां AI में बि गूगल में बि अची वई आहे, सिंधी ॿोली अची वई आहे। त हाणे इन जो वधि में वधि असांखे फ़ाइदो वठणु खपे ऐं शाह साईं खे जेतिरो आम करे सघूं, छो जो फ़िक्र आहे, फ़लसफ़ो आहे, इहे किसा कहाणियूं न आहिनि, इन में को मैसेज आहे। ॾिसो न क़ुरान मजीद आहे असांजो पाक किताब आहे, उन में अलाह पाक बि गुज़िरियल नबियुनि जे किसनि कहाणियुनि जी ॻाल्हि कई आहे, यूसुफ जी, ज़ुलेखा जी, ईसा जी, मरियम जी। हाणे पर उहो क्लाइमेक्स पूरो किसो न आहे, पर उन किसनि जो क्लाइमेक्स आहे त गुज़िरियल क़ौमुनि जी तबाही जो ज़िक्र ख़ुदा पंहिंजे क़ुरान में कयो आहे त मां आद ऐं समूद जे क़ौमुनि खे नाफ़रमान सभु तबाह कयो। हाणे इन इहो आसार कयो असहाब रस जो ज़िक्र आहे, खूहनि वारी क़ौम। मां त चवंदो आहियां खूहनि वारी क़ौम मोहन जे दड़े जो ज़िक्र आहे, छाकाणि त 1300 खां मथे खूह असां हिन वक़्तु मोहन जे दड़े में ॾिठा आहिनि। त इहो हाणे इहे शयूं असां वटि ज़रूरु आहिनि। हाणे असां शाह जो रसालो बि ईअं आहे, इहे जेके बि कहाणियूं आहिनि न, इन जो क्लाइमेक्स अल्फ़ खां ॼमण खां वठी मरण ताईं जो किसो न आहे, पर हिकिड़ो क्लाइमेक्स आहे किसे जो, कंहिं बि कहाणी जो, दास्तान जो। बेटा उन्हनि खां मैसेज चवरायो आहे, जिदोजहद जी ॻाल्हि आहे, हुबुल वतनी जी ॻाल्हि आहे, गुरबत निहठाई निमाणाई जी ॻाल्हि आहे, उन्हनि खां चवरायो अथई, पर उहो किसनि जो क्लाइमेक्स आहे, जस्ट लाइक जीअं असांजे मज़हबी किताब में आहे। त इहो इन्हनि खे शयुनि खे आम कजे ऐं असांखे एॾी ॾुखियाई बि कोन्ह थींदी, छाकाणि त अञा सिंधी ॿोली जीए थी, असां सिंधी ॻाल्हाइण वारा दुनिया में आहिनि। पर भेटाई जे पैगाम खे, भेटाई त असांजो शहनशाह शाह आहे, पर भेटाई जा हमअसर, भेटाई जा पोइ लॻ, सचल साईं आहे, बेदिल साईं आहे, ॿिया बि बुज़ुर्ग आहिनि असांजा सिंध जा सूफ़ी। उन जे कलाम में तक़रीबन सिर्फ़ु ॿोली जो फ़र्क़ु आहे, बाक़ी फ़लसफ़ो फ़िक्र थीम साॻियो ई आहे। बहितरीनु ॻाल्हि। ऐं इन ई ॻाल्हि सां असीं वठंदासीं नाज़रीन नंढिड़ो ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंटिन्यू था कयूं। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर भली कार कयां थी तव्हांखे मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चांहि। अल्ताफ़ साहब जन वेठा आहिनि, वक़्तु ज़ाया नथा कयूं, हलूं पिया ॻाल्हियुनि जे सिलसिले खे कंदासीं कंटिन्यू, छो त ॻाल्हियूं सवाल मूं वटि खोड़ सारा हूंदा आहिनि। जॾहिं बि माशाल्लाह अहिड़ा माण्हू अचनि था जेके खोड़ सारी नॉलेज खणी अचनि था, उन्हनि खां कुझु सिखण जी, कुझु हासिलु, कुझु पढ़ाइण जी ज़रूरत हुजे थी। ऐं जल्दी जल्दी में कुझु अहिड़ा सवाल बि असांखां थी वेंदा आहिनि, कुझु अहिड़ा जवाब मिली वेंदा आहिनि जेके सॼी उमिरि यादि रहनि था, छो त हीअ उस्ताद बि आहिनि, हीअ असांखे पढ़ाइनि था, ॿुधाइनि था। ऐं सिखण जी इंसान खे हमेशह ई नीड हूंदी आहे ऐं सिखणो पवंदो आहे हमेशह ई ज़िंदगी में। कोई बि हिन ॻाल्हि खे डिनाए नथो करे सघे त मां सिखी वियो आहियां, आई एम परफेक्ट ऐं मूंखे कंहिं शइ जी हिन वक़्तु ज़रूरत न आहे। सो सिखंदासीं कुझु ॿियो बि। अल्ताफ़ साहब,
ॻाल्हि हले पई शाइर जी ऐं शाह लतीफ़ खां पोइ असां वटि शाइर खोड़ सारा बि आया आहिनि ऐं हिन वक़्तु सिंध भरी पई आहे। नई टहीअ जा जेके शाइर लिखनि पिया या वरी असां वटि किताब मार्केट में खोड़ सारा ॾिसूं पिया, सोसाइटी में कंट्रीब्यूट केतिरो पिया कनि, इन सां सोसाइटी खे केतिरो फ़ाइदो थींदो, या शाइर या लेखक? जी, असां को बि माण्हू शाइर या अदीब तॾहिं थो थिए जॾहिं का हिकिड़ी अहिड़ी का तकलीफ़, को दर्द, को उज़ियत, का भोगना मुसलसल उनखे सताए थी न, उनजे इज़हार लाइ, उनजे रद्द अमल लाइ माण्हू लफ़्ज़नि जो सहारो वठे थो, कलम काग़ज़ जो सहारो वठे थो। पोइ के माण्हू नसरी अंदाज़ में लिखनि था, पंहिंजा दर्द पंहिंजनि पननि ते फैलाइनि था, के वरी शेर जी सूरत में पंहिंजो दर्द जेको आहे इज़हार कनि था, या पंहिंजी भोगना बयानु कनि था, या पंहिंजा महसूसात जेके आहिनि उहे ज़ाहिर कनि था। हाणे असां जंहिं दौर में गुज़री रहिया आहियूं, पुराणो जेको समाज आहे, असां पंहिंजे क्लासिकल या असां पंहिंजे असासी शाइरनि खे जेकॾहिं पढ़ूं था त उते असां वटि शाह साईं खां वठी या ॿिया जेके बि क्लासिकल शाइर आहिनि उन्हनि जो हिकिड़ो अलॻि ई अंदाज़ आहे। हुबुल वतनी जी ॻाल्हि जेकॾहिं करे थो त उहो मारी जी दास्तान मां करे थो, जेकॾहिं पहलवानी जी ॻाल्हि करे थो त उहो केॾारे जे हवाले सां करे थो। पर हाणे अॼु जो नौजवान जेको आहे उनजो वायुमंडल, उनजो पस मंज़र, उनजी सराउंडिंग जेका आहे उहा ॿी आहे। उहो तेज़ रफ़्तार दुनिया में रहे थो। ऐं हूअं बि ईअं ॾिठो वियो आहे, तव्हां पुराणे ज़माने जी मौसीक़ी ॿुधंदव न 1947 में या इनखे लॻभॻि या पुराणी, त उन में तव्हांखे 2 साज़ मिलंदा ऐं हल्की फुल्की मौसीक़ी आहे। उन में वॾो को ऑर्केस्ट्रा वार्केस्ट्रा कान्हे, सिर्फ़ु आवाज़ जो ज़ोर आहे। मास्टर चंद्र खे ॿुधो, जीवनी बाई खे ॿुधो, भगत कंवरराम खे ॿुधो, या इहे जेके पुराणे दौर जा असांजा क्लासिकल या उन पोयों को बि साज़ सरोद घणो कोन्हे को आवाज़ जो। छाकाणि त असांखे वॾा चवंदा जीवनी बाई हिते ॻाईंदी राणीपुर में त दराज़नि में ॿुधणु वेंदो, त असां चवंदा आहिनि दराज़ा में 1.5 किलोमीटर कीअं ॿुधणु वेंदो। असां सोचींदा त इन जे करे त एनवायरमेंट एॾी साफ़ सुथरी, जो न को हारन वॼंदा, न को गोड़ गम, त वाक़ई आवाज़ उते इको थी पहुची वेंदो हूंदो। त हाणे जॾहिं दुनिया में शोर शराबो अची वियो आहे न, त मौसीक़ी बि तव्हां ॾिसो त उअं ई धड़म 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 थी वई आहे। हू जेको ज़मानो उहो ॿियो हो त शाइरी जो उहो ज़मानो सुख सां इस्तग़राक जो, हिकिड़े फ़िक्री लाड़नि जो ज़मानो। हाणे आहे नफ़्सा नफ़्सी जो दौरु। ऐं ॿियो छा आहे त ॾिठो वियो आहे, शाह लतीफ़ कॾहिं कंहिंखे कोन चयो त मुंहिंजो रसालो छपराइजो। बिल्कुलु सचल साईं कॾहिं 9,36,696 त लिखिया, पर कंहिंखे कोन चई त भई मुंहिंजा रसाला बि फ़ारसी वारो बि तूं छपराइजांइ, या हीअ जेका उर्दू कलाम तोखे छपाइणो आहे। पर छाकाणि त माण्हुनि जी दिलि जी ॻाल्हि हुई, अवाम जी ॻाल्हि हुई, लोक जी ॻाल्हि हुई, तंहिंजे करे माण्हू हुनखे असराए थो, पंहिंजे सीननि ते लिखियो, दिलनि ते लिखियो, पंहिंजे दिमाग़नि ते लिखियो। ऐं पोइ जॾहिं जॾहिं जंहिंखे वक़्तु मिलियो उन्हनि कॾहिं गंज जी सूरत में लिखियो, कॾहिं उहो दीवान आश्कार जी सूरत में उन्हनि छपायो, पर उहो माण्हुनि जी दिलनि ते लिखियलु हो। हाणे असां ठीकु आहे, असां वटि भलो भल शाइरनि जी कमी त कान्हे, हर हिकु माण्हू खे ख़ुदा का न का सलाहियत ॾिनी आहे। पर मूंखे तशवीश थींदी आहे त जॾहिं असां जा शाइर पंहिंजा या अदीब असांजा पंहिंजा पब्लिकेशन मार्केट में आणनि था, त विकिरे जे लाइ परेशान आहियूं। असां 1000 कापी असांजी छपिजे थी, पर असां सिर्फ़ु एज़ादी कापी में रहण में पूरा आहियूं। हिकिड़े हिकिड़े किताब जा घणा एडिशन्स था निकिरनि। तव्हां अंग्रेज़ी किताबनि खे ॾिसो, भई शेक्सपियर जंहिं ज़माने में पैदा थियो आहे न, हाणे अलाए दुनिया किथे वञी पहुती आहे। अंग्रेज़ी किताब 1.5 लख 50,000 खां घटि काई कापी छपिजे कोन थी, ऐं 3-3, 4-4, 5-5 एडिशन में अचनि था। असां वटि हिकिड़ो किताबु छपियो, वरी उहो मार्केट में आउट ऑफ स्टॉक थियो, ॿीहर प्रिंट उनजी न थी। हाणे इहा कहिड़ी कमज़ोरी? इहा कमज़ोरी इहा आहे त असांजे तहरीर में, असांजे अंदाज़े बयान में, असांजे कंटेंट में एतिरी ताक़त त हुजे न, त माण्हू हुनखे, भई अमर जलील खे माण्हू पढ़नि था न, अल्ताफ़ शेख साहब खे माण्हू पढ़नि था न। का ॻाल्हि आहे जेको उन्हनि जा इलाही केतिरा तव्हां ॾिसो, उस्ताद बुखारी जूं पब्लिकेशन बार बार अचनि थियूं, शेख हयात जूं बार बार अचनि थियूं, त उन में अंदरि का अहिड़ी शइ आहे जेका माण्हुनि जी दिलनि खे लॻी थी। त तव्हां ॻाल्हि अहिड़ी कयो जेका माण्हुनि जी ॻाल्हि। मूंखे यादि आहे की मूंखे साईं उस्ताद बुखारी ॿुधायो त मां उस्ताद बुखारी जो हिकिड़ो मशहूरु कलाम आहे, केॾी देरि करे था यार अचो,
नथा ख़बर हलो को मोह या बचो त मूंखे साईं उस्ताद बुखारी चयो त इहो कलाम मां लिखियो ऐं जलाल चांडे खे मां पाण हथ सां ई लिखियो जलाल मां तुंहिंजे लाइ लिखियो आहे। सही। हाणे जलाल इहो जॾहिं ॻायो आहे न इहो एॾो वॾो पॉपुलर कलाम हो। हाणे हिकिड़ो शाइर आहे जेको चए थो भई मां जलाल तुंहिंजे लाइ लिखियो आहे। जी ॾिसो त हाणे घटि में घटि उस्ताद बुखारी खे पंहिंजे कलाम ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे, पर हुनखे खपे हुनजी लाड़ उनजो लहजो उनजो अंदाज़ जेको आहे उहो ख़ालिस अवामी अंदाज़ हो। केॾी देरि करे था यार अचो न त ख़बर हलो हुकुम, इहो आम ॿोली आहे जी। सो ऐं मां ज़ाती तरह पंहिंजो मुशाहिदो आहे, मूंखे हिन में चवण में का कोताही मूंखे महसूसु न थी थिए। मां वञा थो झरजंग सां विया आहियूं, वॾा वॾा असांजा शाइर जेके अलाए केॾा वॾा नाला आहिनि। सची ॻाल्हि इहा अथव त मां कॾहिं सिंधी माण्हू इहो शौक़ु आहे त सिंधी माण्हू ॻाइण खे चयो साईं कोयारी ॿुधाइजो, साईं राणो त ॿुधाइजो, भेरी ॿुधाइजो। सिंधी माण्हू इहो नथो चए त साईं उहो ग़ालिब जो ग़ज़ल त ॿुधाइजो या मीर तकी मीर ॿुधाइजो, इहो नथो चवे। पर किथे किथे असां ॾिठो आहे अच्छा त सिंधी माण्हू अवामी शाइरनि मां शेख अयाज़ जी उस्ताद बुखारी जी फरमाइश कनि था। सभई शाइर वेठा आहिनि ख़ैर असां सिंध में ऐं असां ॻाइनि बि था, पर या त असां पाण ॻारायो आहे या वरी जेकॾहिं हिकु अधु कोई आइटम असांजो पॉपुलर थी वियो आहे त असां वॾा शाइर थी विया आहियूं। कंट्रीब्यूशन असांजो एतिरो हुजणु खपे। कलम काग़ज़ असांखां अॻु में रीडिंग टेस्ट असां ख़तमु आहे। असां अख़बार वठी पंहिंजनि पैसनि सां पढ़ण लाइ तयारु न आहियूं। त किताब पढ़णु त अञा बि वॾी मुसीबत थी लॻे माण्हूअ खे त भई 300-500 रुपए वारो किताब केरु वठे। बसि हाणे नेट ते हलिया विया आहियूं, भई उहो माण्हू वेठो थो पियो पंहिंजे कंप्यूटर ते पढ़े थो त रीडिंग टेस्ट ख़तमु आहे। त किताब छा छपो? किताब में अट्रैक्शन पैदा कयो, माण्हुनि जी जज़्बनि जी ॻाल्हि कयो ऐं उनखां पोइ कोशिशि कयो त माण्हू डिमांड कनि तव्हांजी ॿी पली ॿियो तव्हांजो किताबु कॾहिं थो अचे। सो इहे शयूं आहिनि त असां वटि के कोताहियूं आहिनि, के कमियूं आहिनि, असांखे पूरियूं करणु खपनि ऐं असांखे वधि में वधि कोशिशि इहा करणु खपे त माण्हुनि जे मिज़ाज जी ॻाल्हि कयूं, माण्हुनि जे जज़्बनि जी ॻाल्हि कयूं, पंहिंजी ॻाल्हि सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि न कयूं। अच्छा अल्ताफ़ साहब, छा पाण खे चेंज करण जी ज़रूरत आहे? जीअं असांजो वक़्तु चेंज पियो थिए, असांजो माहौल चेंज पियो थिए, इंसानु साॻियो ई रहे, चवे न मां हिन माहौल में एडजस्ट करे वेंदुमि पर मां साॻियो ई रहां, छा इहो पॉसिबल आहे? छा पाण खे चेंज न कजे या कजे? वर्ल्ड इज़ डायनामिक, चेंज इज़ मस्ट। चेंज हमेशह परमानेंट रही आहे, तब्दीली ईंदी रहंदी, वक़्तु ऐं हालात तव्हांखे पाण सां गॾु मटाईंदा रहंदा। छो त माण्हूअ जी आहे पाण ते त पंहिंजो एडॉप्शन कीअं थो करे पियो, भई हुनजो पंहिंजो लिविंग स्टाइल जेकॾहिं सुठो आहे, सिहत सुठी रहंदसि, ॿिए खे ॾिसी जेकॾहिं एडॉप्ट थो करे काई शइ त सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं चवे थो मां जीअं आहियां तीअं आहियां ऐं बहितरु आहियां त पोइ उते दुनिया पोइ ख़तमु आहे। बसि पोइ परफेक्शन वारी जीअं ॻाल्हि कजे थी न, पोइ जॾहिं चयोसीं त असां सभु कुझु आहियूं, थी विया आहियूं, त बसि पोइ माण्हू उनखां ॿुधाए इट्स एंड, पोइ काई उन में चेंज न ईंदी। पर माण्हू ॿियनि में तब्दीली जी गुंजाइश सोचे थो, यार हे हीअं करणु खपे या हीअ फलाणो जेको आहे न, यार हिनखे हीअ ड्रेस न पाइणु खपे, हीअं करणु खपे। त भई जे ॿिए जे लाइ तव्हां चओ था त भले पहिरियों पाण बि ते एडॉप्ट कयो न। उर्दू जी हिकिड़ी चवणी आहे त खाइए मन भाता पहनिए जग भाता। जेको खाओ उहो जेको तव्हांखे वणे थो पाण खे, ऐं पायो उहो जेको जग खे वणे। बहितरीनु ॻाल्हि तव्हां कई अल्ताफ़ साहब, बहितरीनु ॻाल्हियूं अॼु थियूं आहिनि ऐं वक़्तु असांजो बिल्कुलु पुॼाणी ते पहुचे थो नासिन। असीं वेंदे वेंदे अल्ताफ़ साहब खां ज़रूरु मैसेज वठंदासीं। अॼु कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? मैसेज इहा त जेका शइ तव्हां पंहिंजे पाण लाइ तलब कयो था, इंसानियत जो दर्जो ऐं महिरा जी उहा त उहा शइ ॿियनि जे लाइ बि तव्हां तलब कयो। तव्हांखे सुख सांत खपे थो, आरामु खपे थो, तव्हांखे धन दौलत खपे थो, ऐश इशरत खपे थो, अहिड़ी तरह तव्हांजे पाड़ेसरी खे, तव्हांजे साथीअ खे, तव्हांजे सबॉर्डिनेट खे, तव्हांजे कलीग खे, तव्हांजे दोस्त खे बि खपंदो हूंदो। जेकॾहिं करे सघो था जेतिरो बि थी सघे त तव्हां माण्हुनि जा रस्ता हमवार कयो, कुर्ब करे तव्हां माण्हुनि जे अॻियां स्पीड ब्रेकर न रखो, रुकावटूं पैदा न कयो। को अॻिते वधणु चाहे थो त उनखे हथु ॾेई अञा बि अॻिते वधायो।
बहितरीनु मैसेज तव्हां ॾिनो आहे अल्ताफ़ वसीम साहब, थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में आया, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी। ऐं नाज़रीन, मां उमेद कयां थी त जेको प्रोग्राम तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो, खोड़ सारियूं ॻाल्हियूं तव्हांखे सिखण लाइ मिलियूं हूंदियूं जेका ख़बर न हूंदी, शायदि उहा बि इंफॉर्मेशन तव्हां ताईं अॼु पहुती हुजे। आसार क़दीमा जी ॻाल्हि थी, शाइरनि जी ॻाल्हि थी ऐं एजुकेशन जी बि ॻाल्हि थी आहे। सो अगेन थैंक यू सो मच। ऐं नाज़रीन, ॾींदा सबा अबड़ो खे इजाज़त इन ई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। वरी ॿीहर मिलंदासीं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते ई। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।